बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾहिं तुंहिंजो नाव बाझ बि ओॾियाई मंगा, जॾहिं तुंहिंजो नाव बाझ बि ओॾियाई मंगा, रिय थंभे रिय थोड़ीअ, तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी त अव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अव्हां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां सभिनीनि जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो ऐं प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबुह मेहराण ऐं साण खणी मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे सुबुह मेहराण जे हिन मंच तां, हिन अङण तां क़बूल पवे। नाज़रीन, ही मंच अव्हां जो पंहिंजो आहे, ही अङण अव्हां जो पंहिंजो आहे ऐं प्रोग्राम अव्हां ताईं ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचाइण जी भरपूर कोशिशि हूंदी आहे। ऐं अॼु जॾहिं मां आयसि पे त असां हाई व्हीकल्स खे ॾिसंदा आहियूं न, मतिलबु जॾहिं बि रोड रस्तनि तां गुज़रूं था, का हिकु हाई व्हीकल हूंदी आहे जेका जॾहिं थोरो घणो हुन में मसइलो थी वेंदो आहे, ख़राबु थी वेंदी आहे, त पोयां जेका ट्रैफ़िक थींदी आहे उन हिकु उन हाई व्हीकल जे करे ई थींदी आहे। ऐं रोड मैनेजमेंट असां वटि उन तरह कोन्हे का, न ई उन तरह असांखे जेको आहे सो पढ़ाई वेंदी आहे ऐं न ई असां वटि जेको आहे न प्रॉपर ट्रेनिंग्स हूंदियूं आहिनि। छो त तव्हां कुझु टाइम ड्राइविंग कयो था, उन खां पोइ रेस्ट जी इंसान ज़हन खे ज़रूरत हूंदी आहे, थोरो रेस्ट असांखे खपंदो आहे ऐं उन खां पोइ जेको आहे सो सफ़र बि ख़ूबसूरत हूंदो आहे ऐं असां कंहिंजे लाइ जेको आहे न डिस्टर्बेंस क्रिएट बि न कंदा आहियूं। पर पाण ॾिसंदा आहियूं त जॾहिं बि वॾियूं जेके गाॾियूं हूंदियूं आहिनि, उन जा जेके ड्राइवर हज़रात हूंदा आहिनि, उहे उन्हनि खे प्रॉपर आराम न हूंदो आहे ऐं कंटिन्यूअसली हू जेको आहे न ड्राइविंग कंदा आहिनि, त पोइ उन्हनि जो जेको बिहेवियर हूंदो आहे या जेको उन्हनि जो टोन हूंदो आहे, जंहिं अंदाज़ में हू ॻाल्हाईंदा आहिनि, पोइ असां वटि उते रोड ते असां थोरो बि मसइलो ॾिसंदा आहियूं त वधी वेंदो आहे। सो घर खां जॾहिं बि निकिरिजे त हिकु शइ डिसाइड कजे त अगरि असां जेको आहे सो फॉर एग्ज़ाम्पल जेको रस्तो असांखे अक्सर भरियल नज़र अचे थो, अक्सर असांखे उते ट्रैफ़िक नज़र अचे थी, कोशिशि कजे त हुन रस्ते खां बि असां जेको आहे न अवॉइड कयूं। ऐं जिथे जेकॾहिं पाण ॾिसूं था थोरो मसइलो आहे त कॾहिं कॾहिं कुझु मसइलनि खे इग्नोर बि कबो आहे। ऐं वाक़ई में पेशेंस लेवल असां में अॼु जे टाइम में घटिजी वियो आहे, तंहिंजे करे असां नंढियुनि नंढियुनि शयुनि खे इग्नोर न कंदा आहियूं ऐं उहे नंढियूं शयूं पोइ वॾा वॾा प्रॉब्लम्स जेका आहिनि न असां वटि क्रिएट थी वेंदा आहिनि। सो प्रॉब्लम क्रिएट करण खां वधीक बहितर आहे त कुझु शयुनि खे नज़रअंदाज़ करे ऐं स्मूथ वे में जेको आहे न पंहिंजो कमु कजे, ते ॾाढो सुठो रहे थो। नाज़रीन, सुबुह मेहराण प्रोग्राम ऐं अव्हां सोशल मीडिया ते बि असांजा पेजिस ॾिसो था। फेसबुक ते बि पेज आहे मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां ऐं यूट्यूब ते बि चैनल मौजूदु आहे मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां। सो तव्हांखे तमामु प्रोग्राम्स उते मिलनि था ऐं तव्हां ॾिसो, शेयर कयो, लाइक कयो ऐं अॻियां माण्हुनि ताईं पहुचायो। प्रोग्राम अव्हां जे लाइ ई हूंदा आहिनि ऐं अव्हां ई जॾहिं उन्हनि प्रोग्राम्स खे ॾिसंदा आहियो, तंहिंजे करे उहे प्रोग्राम्स कंटिन्यू रही सघनि था। आयल जेके मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि, उन्हनि जे तरफ़ मां अॻियां वधां थी ऐं पाण जेको आहे सो ओवरऑल पूरी सिंध में कमु कयो अथऊं ऐं लाइब्रेरीज़ जी स्पेशली मां ॻाल्हि कयां त मां सर्जन सां जेतिरा प्रोग्राम्स कया आहिनि त असां उन हवाले सां पंहिंजे प्रोग्राम्स में अक्सर ॻाल्हि ॿोल कई आहे। अॼु जेका डिस्कशन हूंदी चाहींदासीं त थोरी डिफरेंट हुजे। ऐं ॻाल्हि कयां पई नज़ाकत अली फाज़दानी साहब जिन जी, तव्हांखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हैव अ गुड मॉर्निंग सर। थैंक यू। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, मूं ज़िक्र कयो त माशाल्लाह पूरी सिंध में तव्हां कमु कयो आहे न। हिन वक़्तु असां जेकॾहिं थोरो लाइब्रेरीज़ जो ज़िक्र कयूं, ऐं मां ईंदी बि आहियां न त एतिरियूं सारियूं जेको आहे न लाइन्स हिकिड़ियूं नज़र ईंदियूं आहिनि ऐं स्टूडेंट्स जेको आहे सो माना हिकिड़ो ख़बर पवंदी आहे दे वॉन्ट टू लर्न, हुननि खे हिकिड़ो स्पेस खपे थो। असांजी सिंध उन हवाले सां कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह, जेकी लाइब्रेरीज़ खे संभाले आयासीं, लाइब्रेरीज़ हींअर तमामु कल्चर डिपार्टमेंट तमामु बहितरीनु नमूने सां कमु कनि थी पियूं ऐं सॼी सिंध में। ऐं जेके बि लाइब्रेरीज़ दुनिया में लाइब्रेरीज़ आहिनि, उन्हनि लेवल जूं लाइब्रेरियूं असांजूं कल्चर डिपार्टमेंट जूं लाइब्रेरीज़ आहिनि। ऐं जेके तव्हां ॾिसो था त क्रेज़ आहे ॿार जे पढ़ण जो, उहो ॿारु पढ़े थो। अॼुकल्ह ॿारु पढ़े थो, उते कैपेसिटी जेकी आहे सो उहा घटि आहे लाइब्रेरीज़ जे लाइ। ज़ाहिर आहे एतिरी वॾी जेको आहे बिल्डिंग्स त आहिनि, 200 400 स्टूडेंट्स वेहनि था, पढ़नि था, पर अञा बि स्ट्रेंथ जेको आहे सो स्टूडेंट्स तमामु घणी आहे। कोशिशि कयूं था पिया, डिपार्टमेंट कोशिशि करे थो पियो त इन्हनि खे लाइब्रेरीज़ खे वॾो करे ऐं एक्सटेंशन ॾिए त बहितरु थींदो। ऐं हिन वक़्तु जेके बि लाइब्रेरीज़ सिंध जूं आहिनि, कल्चर डिपार्टमेंट जूं आहिनि ख़ासि करे, त उहे लाइब्रेरीज़ जेको आहे सभु भरियूं पियूं आहिनि स्टूडेंट्स सां ऐं पढ़ाई जे हवाले सां। ऐं उन लाइब्रेरीज़ में जेके सब्जेक्ट आहिनि, दुनिया जा जेके बि सब्जेक्ट आहिनि, उहे सभु हिते इन लाइब्रेरीज़ में रखियल आहिनि।
ऐं उहे बुक्स रखियल आहिनि, उहे बुक्स जेका ॿार पढ़नि था पिया, ख़ासि करे अॼुकल्ह जेको ट्रेंड स्टार्ट थियो आहे त CSS ऐं उन खां पोइ इंजीनियरिंग जा बुक या जेका डॉक्टरीज़ जा बुक, इहे सभु अवेलेबल आहिनि हुते। बाक़ी जेकी तव्हां चओ था लाइनूं लॻियल आहिनि, लाइनूं त ज़ाहिर आहे अॼुकल्ह जे जेका ॿारनि में शौर अची वियो आहे पढ़ण जो, उहो सुठी साइन आहे अल्हम्दुलिल्लाह। भले चवनि था त सिंध में एतिरो कोन थो ॿार पढ़े, पर तव्हां ॾिठो हूंदो, तव्हां पाण हींअर ज़िक्र कयो त लाइनूं लॻियल आहिनि। जीअं दाऊद भुट्टो लाइब्रेरी आहे, असांजी शाहनवाज़ भुट्टो लाइब्रेरी आहे, या उन सां गॾु कराची लाइब्रेरी आहे, लियाकत में उहा लाइब्रेरी आहे। इहे वॾियूं लाइब्रेरियूं आहिनि। सचल सरमस्त लाइब्रेरी आहे खैरपुर में अथसि, ऐं उन खां पोइ सखर लाइब्रेरी आहे। मतिलबु केतिरा नाला खणजनि, तक़रीबन हिन वक़्तु मां सम्झां थो 45 खां मथे लाइब्रेरीज़ सिंध में कमु कनि थियूं, तालुका लेवल ते, डिस्ट्रिक्ट लेवल ते कमु कनि थी पियूं। ऐं अॼुकल्ह जे दौर में जेकी अॼुकल्ह जो दौरु हले थो, AI जो दौरु आहे, IT जो दौरु आहे, उहो फ्री ऑफ कास्ट स्टूडेंट्स खे उहो सभु ॾियनि थियूं पियूं, बाक़ाइदे जेको आहे उहो प्रोवाइड कनि थियूं सर्विसिस। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजो लाइब्रेरी एडवांस खां एडवांस आहिनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे त लाइब्रेरीज़ में MOUs थियल आहिनि, लिंकिंग कॉर्नर्स आहिनि, जेका पाकिस्तान जे हिसाब सां त हिते सिंध गवर्नमेंट में 4-5 लाइब्रेरीज़ आहिनि जेके अमेरिकन सेंटर्स जेके आहिनि उन्हनि जे तौर सां MOUs थियल आहिनि। हाणे ताज़ो जेको आहे लियाकत में लाइब्रेरी में तुर्किया वारनि पंहिंजो कॉर्नर खोलियो आहे, जेको उहो तुर्कीअ में पंहिंजी सर्विसिस ॾींदा ऐं बुक्स उन्हनि जा रखियल आहिनि। सो कल्चर डिपार्टमेंट लाइब्रेरीज़ ते कमु करे थो पियो, ऐं बहितरीनु नमूने सां असांजा जेके ऑफिसर आहिनि कमु कनि था पिया। असांजो ज़ुल्फ़िकार अली शाह जेको हिन वक़्तु मिनिस्टर कल्चर एंड टूरिज़म आहे, लाइब्रेरीज़ आर्काइव्स आहे, उन जो तमामु घणो ख़्यालु आहे त लाइब्रेरीज़ खे तव्हां अपडेट कयो, त जीअं असांजा जेके स्टूडेंट्स आहिनि सिंध वारा, त उहे पंहिंजे जेको आहे सो नॉलेज खे गेन कनि ऐं अॻिते वधनि। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो। अच्छा, सुबुह जो तव्हां आया पिया, हाणे मौसम कुझु थोरो जेको आहे चेंज थी वई आहे, ऐं ईअं महसूसु थिए थो ॾींहुं थोरो नंढो बि आहे। ॾींहुं बाक़ाइदे थोरी चेंजिंग आई आहे। जेॾीमहिल सुबुह जो असां वञूं था पिया त छो जो मुंहिंजी आदत आहे त निमाज़ पढ़ण खां पोइ एक्सरसाइज़ करणी पवंदी आहे, त जेॾीमहिल पाण वेंदा निमाज़ जो टाइम बि अधु कलाक 20 मिंट थोरो पोइ हिते पइजी वियो आहे। ऐं हाणे लाइब्रेरी हाणे जेॾीमहिल सुबुह जो असां वञूं था त बहितरीनु थधी हवा, राति जे टाइम ते त उहे हैदराबाद जूं रातूं मशहूरु आहिनि, पर हाणे हैदराबाद जेकी हाणे जेकी इन्वायरमेंट हले थी पई, हाणे जेको वेदर हले थो पियो हैदराबाद जो, उहो बहितरीनु आहे। न एतिरी गर्मी आहे, न एतिरी सर्दी आहे। अॼु तव्हां आया हूंदव सुबुह जो त तव्हांखे लॻो हूंदो त एतिरी गर्मी न आहे। मां बि सुबुह जो अचां पियो त मूंखे गर्मी कान लॻी, ऐं बहितरीनु नमूने सां ही असांजो जेको हैदराबाद जो हींअर मौसम थी वियो आहे, वेदर तमामु बहितरीनु। भले खणी मींहं न बि वसिया हुजनि, छो जो हिन दफ़े एनएलओ आहे। हिन चवनि था त एनएलओ जेको आहे उहो थींदो आहे जेको तक़रीबन 5-6 सालनि खां पोइ ईंदो आहे, त हाणे उहो सिस्टम पंहिंजे सिंध में अची वियो आहे। हाणे ही बारिशूं जेको ॾिसो था पंजाब में घणियूं थियूं हलनि, KPK में घणियूं थियूं हलनि, असां वटि कोन के थर में बसियूं आहिनि जहिड़ियूं की न वसण जहिड़ियूं आहिनि। थर असांजो आबाद अञा कोन थियो आहे, पर 3-4 थरपारकर में या मिठीअ में हेॾां जेका उमरकोट में पयूं आहिनि, पर एतिरो जेतिरी चइजे उहा कान्हे। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। अच्छा, भला बरसाति जी मौसम जो इंतज़ारु हूंदो आहे? बरसाति जी मौसम जो त हर माण्हू खे इंतज़ारु हूंदो आहे, हर जीवत खे, बल्कि ईअं चऊं न, हर जीवत खे हूंदो आहे। त इंसान खे त तमामु घणो हूंदो आहे, जेको पाण नेचुरल शयुनि खे पसंदि थो करे, त उहो चाहींदो त इन्वायरमेंट सुठी हुजे, बरसाति हुजे, ॿाहिरि निकिरी वञिजो, पंहिंजे घुमी फिरी अचिजे, को बाग़ मकान पंहिंजे सिंध जा ॾिसी अचिजनि। त असांजे लाइ ख़ासि करे मुंहिंजे लाइ त तमामु ख़ुशी जी बाहिस हूंदी आहे त वसी पवे, सिंध वसी पवे, त अल्हम्दुलिल्लाह सिंध खे ॾिसूं बि सही, सरसब्ज़ बि ॾिसूं, ऐं उन सां गॾु ज़ाहिर आहे फसलुनि खे बि आहे, जीवत खे बि ज़रूरत आहे। जीवत बि जेको आहे उन में ख़ुशि थी थिए, फ़सुल असांजा थियनि था। फ़सुल असांजा हिते हैदराबाद में अचूं त बाग़ जेको आहे बाग़ तमामु सुहिणा था लॻनि, ग्रीनरी थी थिए थी, ऐं उन्हनि खे त ॾिसण सां हाणे अखियूं ठरनि थियूं पियूं। त बारिश आहे, चाहे पोड़ो हुजे जवान हुजे, बारिश खे लाइक़ थो करे। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। उहा मौसम जी तब्दीली जेका न उहा ख़ूबसूरत लॻंदी आहे। अच्छा, उनखां अलावा माना मौसम थोरी चेंज थिए थी या कमकार त ठीकु आहे माण्हू करे थो, पोइ ईअं थींदो आहे त कॾहिं थरपार्क हलिया वञो, ऐं कॾहिं जेको आहे सो किथे वञी माण्हू सुठो टाइम स्पेंड करे। यकीन कयो
त हाणे मुंहिंजो प्रोग्राम हुयो छो जो मां NGOs 3 NGOs आहिनि जेके असां हलायूं था पिया त हींअर रिसेंटली टियों ॾींहुं हिकिड़ो प्रोग्राम थियो असांजी NGOs जो त उन में मूं अनाउंसमेंट कई त थरपारकर छो न हलिजे सो थरपारकर हिन मौसम में ॾिसणु ज़रूरी आहे तव्हां मिठी साइड ते हलिया वञो ऐं ॿ टे अहिड़े जेका स्पॉट तमामु बहितरीनु स्पॉट आहिनि ऐं उहे स्पॉट तव्हां ॾिसजो थर जो हींअर जेको आहे नगर पार्कर तमामु बहितरीनु आहे मिठी जहिड़ो शहरु ख़ूबसूरत जेको आहे तव्हां ॾिसंदव त मिठी असांजे हिन सिंध जे लेवल खां वधीक जेको आहे हुते लाइट बि नथी वञे तव्हां उन जेको आहे मिठी जे शहर खे ॾिसो एनवायरमेंट खे ॾिसो थरपारकर हलिया वञो थरपारकर खे ॾिसो वरी बॉर्डर ते हलिया वञो इंडिया जो बॉर्डर ते सो इहो त मस्ट आहे ॾिसणु थर खे हिन मौसम में अगस्त जी मौसम ऐं सेप्टेंबर जे फर्स्ट वीक में माण्हू वञे उन खां पोइ तव्हांजी तयारी फुल आहे असांजी तयारी फुल आहे इंशाल्लाह ज़बरदस्त तमामु सुठो अच्छा थर वेंदा आहियो छो त ॾिसो हर इलाइक़े जी पंहिंजी ख़ूबसूरती हूंदी आहे ऐं असां किथे बि वेंदा आहियूं त उतां जो जेको फूड हूंदो आहे साहिड़ी ॻाल्हि आहे उहो बि असां ट्राए कंदा आहियूं थर वेंदा आहियो त इहो थींदो आहे त माना थर जूं जेके पंहिंजूं ओरिजिनल शयूं आहिनि उहे थोरियूं अल्हम्दुलिल्लाह जॾहिं बि मां थर वियो आहियां त दोस्त उते महिरबानी आहिनि जेके असां उते जिथे रहंदा आहियूं वञी और ट्रेडिशनल शयूं उतां जूं जेके आहिनि फूड जेके चइजे शयूं न पर फूड जेके आहिनि उहे असां खाईंदा आहियूं चिभड़ आहे उतां जी गवार आहे ग्वार थिए थी खुंभी हींअर लथी आहे जाम लथी आहे वरी खुंभी खाइबी आहे उहो त इतफ़ाक़ इहो थो थिए त छो जो दोस्त असांजा आहिनि होटलुनि खे होटलिंग कोन कंदा आहियूं पोइ उते इहे सभु शयूं असांखे मिलंदियूं आहिनि मरीड़ो आहे इहे सभु शयूं उते असांखे छो जो हीअ त हिते त शहरनि में खाऊं पिया पर तव्हां थर में जेॾीमहिल वेंदव ट्रेडिशनल फूड उते तव्हांखे मिलंदो तव्हांखे मज़ो ईंदो खाइण में ऐं छो जो उहो तव्हां सॼो साल खाधो कोन्हे को ग्वार त ख़ैर पाण हिते खाऊं था पर हाणे खुंभी बि हिते अचे थी कासिमाबाद में खुंभी अचे थी कोशिशि कंदा आहियूं त खुंभी वठिजे छाकाणि की हाणे 800 रुपया किलो लॻी पई आहे अञा कान आई आहे थर में मूं कल्ह ॾिठो टियों ॾींहुं त कंहिं चैनल ते ॾिठमि त खुंभी पई हुई उहा जेको 800 रुपया किलो ॾिए पियो त मुंहिंजो रूह सट खाधो त मुंहिंजो ख़ुदाया कासिमाबाद में खुंभी अचे छो जो हीअ त ॾिसो न हीअ मौसमी में हिकिड़ी भाॼी आहे मौसमी भाॼी आहे मिले ई नथो ॻाल्हि इहा आहे तव्हां जेको खुंभी खे तरे खाओ या जेको आहे ॿोड़ करे खाओ असांजा त मुंहिंजी अमड़ ॿोड़ ठाहींदी तरे खाराईंदी अॼुकल्ह जी मायुनि में इहो ट्रेंड ख़तमु थी वियो आहे पर कोशिशि कंदो आहियां घर वारनि खे त तव्हां ठाहियो ऐं कहिड़े नमूने सां ठाहियो अला हयात जे अमड़ खे उहो हाल हयात आहे त उहो ॿुधाईंदी आहे त हीअं करे ठाहियो इहो स्पेशल खाधा आहिनि न जेके इन्हनि खे माण्हू खाईंदो त ॾाढो टेस्ट ईंदो अलॻि टेस्ट आहे हरण जो टेस्ट तव्हां गोश्त खाधो हूंदो त उहो टेस्ट अलॻि आहे हिन जो टेस्ट जस्ट हरण जहिड़ो जेको खाधो मूंखे त जेॾीमहिल मां मेहो खाईंदो आहियां छो जो हू बि वल जे हेठां थो फुटे वल आहे हुनजी ऐं हू वारी में थिए थी वल हिन जी वारी में थी थिए छाजी मेहे जी मेहो जेको तव्हां खाईंदव न त उहो तव्हांखे टेस्ट ॾींदो खुंभी वारी टेस्ट ॾींदो मशरूम वारी टेस्ट ॾींदो मेहो हा तव्हां टेस्ट तव्हां खाओ त हीअ असांजा ट्रेडिशनल फूड आहिनि इहे त इन्हनि खे लाइक मां ॾाढो कंदो आहियां खाईंदो आहियां ख़ासि करे जेके छो जो हीअ त वरी मौसमी आहिनि खुंभी त मौसमी आहे जेसिताईं तव्हांजो मींहुं नथो वसे सो बि इहा 12 महीने में सावणी में थींदी आहे सियारे जे मींहनि में कान थींदी आहे सावणी जा जॾहिं मींहं वसंदा तव्हांजा 3-4 मींहं वसनि उन खां पोइ तव्हांजी खुंभी थींदी ऐं खुंभी में बि 2-3 क़िस्म आहिनि वैराइटीज़ आहिनि हिकिड़ी नंढी थींदी आहे ॿियो खुंभ थींदो आहे वॾो थींदो आहे जंहिंमें अटो थींदो आहे तमामु घणो उहो अटो जेको आहे सो अटो थी वेंदो आहे कोन खाईंदो आहे माण्हू पर मुंहिंजो अम्मा जी जा इहा हुई त उहो अटे वारो खुंभ जेको हूंदो त उहो असांखे पचाए खाराईंदी हुई छाजो मुंहिंजो जेको ॻोठु आहे दरअसल जेको फैज़गंज जो आख़िरी आहे पंहिंजो ॻोठु रज़ाबाद उहो विच में जीअं भिटूं आहिनि वारियासी भिटूं उन्हनि जे विच में आहे पोइ तक़रीबन 600-800 माना आहे एकड़ उहो जेको आहे उते ॻोठु आहे कुझु ज़मीनूं आहिनि पोइ असां जॾहिं वेंदा आहियूं त पोइ उते ॻोठ में इहे भिटुनि ते इहे खुंभियूं थींदियूं आहिनि पोइ मां बचपन मुंहिंजो उते गुज़रियो आहे त मां जॾहिं वेंदो हुउसि त पोइ सुबुह जे टाइम ते अर्ली मॉर्निंग वेंदा हुआसीं निकिरी वेंदा हुआसीं राति जो त कुझु बि कोन हूंदो सुबुह जो ॾिसंदा हुआसीं त उहे खुंभ बीठा आहिनि थिया पोइ भॼी वञी करे उहे पटींदा हुआसीं पटे करे पोइ अमड़ खे ॾींदा हुआसीं अमा हे जेको आहे पोइ वरी पाण में कॉम्पिटिशन हूंदी 2-3 दोस्त जॾहिं निकिरंदा हुआसीं कॉम्पिटिशन हूंदी त तूं केतिरियूं जीअं खिप पंहिंजी आहे खिप त तव्हांजी आहे खिप
उहा जेको आहे सो थर जी ख़ासि निशानी आहे। हिकिड़ो पौधो आहे, हिकिड़ो जेको आहे उन में खिप जो पोइ हुनजी लार हिकिड़ी कढबी, पोइ उन में उहो जेको आहे थोरी सख़्तु हूंदी हुई, उन में उहे खुंबियूं पटींदासीं। जिन में वापसि ईंदा हुआसीं त पोइ दोस्तनि खां पुछंदा तो केतिरियूं ॻोल्हियूं, मूं केतिरियूं ॻोल्हियूं, छो जो मुख़्तलिफ़ हाणे भिट त तमामु वॾी थी थिए, हर को पंहिंजे पंहिंजे हिसाब सां निकिरी वेंदो हो। पोइ किथे दड़े में बीठी आहे, किथे कंहिं वण जे पाड़ में बीठी आहे, कंहिं पौधे जे पाड़ में बीठी आहे। ख़ासि करे उते जा जेके फोग आहिनि, फोगनि वटि फोग छो जो थिए थो 12 महीना उते आहे, इहो उतां जो पौधो आहे, उतां जो जेको आहे वण त इन आहे ई कोन, वण त कोन्हे को, इहो इनखे चवंदासीं पाण हिकिड़ो पौधो। पोइ उते इहे सभु शयूं हूंदियूं, असां उते वञी पटींदासीं। बचपन में खुंबी ॾाढी खाधी, सो उन खुंबी खे यादि करण जे लाइ तव्हां कोशिशि कंदा आहियूं त इहा खुंबी किथे मिली पवे त पोइ ॿाराणो जेको ज़हन हूंदो आहे। जेको तव्हां चओ था न खुंब, उनजी रेसिपी असां बि तव्हां खां पुछंदासीं, छो त उहो बिल्कुलु अटो थी वेंदो आहे, उनखे वरी पोइ माण्हू न ठाहे सघंदो आहे न। ऐं बिल्कुलु सही था चओ, पंहिंजो जेके ओरिजिनल इहे जेके शयूं आहिनि इन्हनि जहिड़ो किथे टेस्ट आहे ई कोन। ऐं तव्हां कुझु बि खाओ, माना केतिरा बि हाणे त अलाए छा छा इटेलियन कॉन्टिनेंटल सभु कुझु माण्हू खाए थो, पर इन्हनि शयुनि सां उहे शयूं जेको आहे न मैच नथियूं करे। ॾिसो न, पाण जेका प्योरली सिंध जा माण्हू आहियूं, सिंध में रहूं था पिया, भले शहरनि में, बेसिकली असां शहर त हाणे आबाद कया आहिनि, अॻु में त शहर आबाद कोन हूंदा, शहर जा माण्हू शहर में ई रहंदा हुआ। ऐं ॿियो त पढ़ाई जो सिलसिलो हूंदो हुयो, पढ़ाई उते स्कूल घटि हूंदा हुआ उन वक़्त में, कॉलेज घटि हूंदा हुआ, स्कूल खणी वधि में वधि 5 दर्जे ताईं हूंदो हुयो ॻोठनि में। उन खां पोइ ॿाहिरि निकिरी आयो माण्हू ॻोठनि में, उतां जा नंढा जेके शहर आहिनि उन्हनि में निकिरी आयो, उते पढ़ंदो वञी। सो बेसिक त तव्हांजी जेको आहे उते आहे, जेकी बि आहे मां सम्झां थो त ईअं खणी चवां मां, छो 80% जेकी असांजी पॉपुलेशन आहे पंहिंजे ॻोठनि जी आहे, ऐं उनखे जेको आहे पंहिंजी पॉपुलेशन जी पंहिंजी आहे, पर हर कंहिंजी ॻोठ जी, हर कंहिंजे पंहिंजी जेको शहर आहे उनजो पंहिंजो हिकिड़ो ख़ूबसूरती आहे, ऐं उनजो पंहिंजो जेको आहे मिज़ाज आहे। पर असांजे ॻोठनि जी ॻाल्हि कंदासीं, या पाण काछे में हलिया वञूं, काछे जो पंहिंजो जेको आहे तरीक़ेकार, काछे जो बि तव्हां कुआर खाओ, ऐं काछड़ी कुआर आहे, उते त ॾिसो न पाणी कोन्हे को, तव्हांजा उतां जा जेके फसूल आहिनि तव्हां कच्छे वारा तव्हां खाईंदो त उहो सभिनी खां निराला हूंदा, मुख़्तलिफ़ हूंदा, खाइण में टेस्ट ई मुख़्तलिफ़ हूंदी हुनजी, तव्हां उहे खाईंदो तव्हांखे मज़ो ईंदा। हीअ त पाण जेके खाऊं था शहरनि में, इहो आर्टिफिशियल आहे, जेके हिते भाॼियूं ठहनि थी पियूं, उहो कहिड़े मिज़ाज जी थियूं ठहनि उहो तव्हांखे ख़बर आहे, उनखे उते वञण जी ज़रूरत कान्हे का। बिल्कुलु बिल्कुलु बहितर इहे जेके असांजा इहे टेस्टूं आहिनि इहे ज़रूरी, छो जो ॾिसो गुआर बि 12 महीने जी फ़सुलु आहे, ऐं उन खां पोइ चिभड़ बि 12, चिभड़ जी तव्हांखे ख़बर आहे कड़ो थींदो आहे तमामु, उहो ख़ासि करे थर जो हुजे या हेॾां जो कोहिस्तान जो चिभड़ हुजे, उहे वॾा थींदा आहिनि, उहे तमामु मिठा थींदा आहिनि, उहे तव्हांखे उहे त माना फ्रूट वांगुरु बि खाइजनि था। हा, फ्रूट वांगुरु खाइजनि था, पर ख़ासि करे बोड़ में पवे थो। तव्हां गुआर जो बोड़ ठाहियो, तव्हांजे उनखे जेको आहे सो स्लाइस करे तव्हां उहो चिभड़ जेको आहे उन में विझो, छो जो ट्रेडिशनल खाधा त मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठा आहिनि, अम्मा खे पचाईंदे, ऐं मूं खाधा बि आहिनि, ऐं उहा टेस्ट हाणे किथे रही आहे। बहरहाल उहा टेस्ट वठण जे लाइ पोइ कोशिशि कंदो आहियां त कॾहिं कॾहिं मां बि ठाहियां उहा टेस्ट, उहा साॻी अम्मा वारी। ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो तमामु सुठो। अच्छा, अव्हां स्कूलनि जो मां चाहींदसि त ज़िक्र ज़रूरु कयो, ऐं सिंध जा उहे स्कूल जिते असांखे प्रॉपर बिल्डिंग्स बि नज़र न ईंदियूं आहिनि, उते जेतिरी बि गर्मी हुजे असांखे पाणी जी सहूलियत सही नज़र न ईंदी, वॉशरूम्स प्रॉपर न ठहियल हूंदा आहिनि, ऐं ॿिया बि घणा मसइला, पर उन जे बावजूदि बि उस्ताद जिथे वञनि था, जिथे पढ़ाइनि था, उते ॿार पढ़नि था, शहरी ज़िंदगी जी तरफ़ बि मूव थियनि था, ऐं हिकिड़ो पंहिंजी एजुकेशन खे कंटिन्यू कनि था। उहे ॿार जेके आउट ऑफ स्कूल आहिनि, मां चाहींदसि त ज़रूरु तमामु शयुनि ते तव्हांजी नज़र आहे, ॻाल्हायो इन्हनि तमामु इशूज़ ते अॼु जे प्रोग्राम में। दरअसल स्कूल्स जो सॼो सिलसिलो आहे, तव्हां बेसिक पाण वठंदासीं ॻोठनि खां, ॻोठनि में जेके स्कूल आहिनि उन्हनि जी हालति तव्हां ॾिस किथे त सुठा आहिनि, अमेरिकन बि ठहनि था, पंहिंजे इटालियन बि ठाहिया आहिनि काफ़ी, उन खां पोइ जेके तुर्किया आहिनि, तुर्किया जा बि स्कूल आहिनि, पर अक्सर मां चवंदुसि अक्सर असांजा स्कूल जेके आहिनि इन्हनि ॻाल्हियुनि खां वांझाइनि था त उते जेको आहे बिल्डिंग सही न आहे, ऐं पाणी जी जेको आहे उहो खोट आहे। हर ॾिसो असांजो ॿार पॉपुलेशन असांजी सिंध जी वधंदी थी वञे, त गवर्नमेंट चाहे थी त केतिरी बि सहूलियत ॾियूं उन्हनि खे,
पर चाहींदे बि सहूलियत न थी छो उन जी जाइ ते तव्हांखे ख़बर आहे त ॿिया स्कूल प्राइवेट स्कूल्स बि अची विया आहिनि हालांकि तव्हांजो शहर नंढा बि हुजनि उते प्राइवेट स्कूल अची विया आहिनि बग़ैर एजुकेशन उहो पंहिंजो गवर्नमेंट जा स्कूल घटि ऐं प्राइवेट स्कूल बि घणा आहिनि प्राइवेट स्कूल हींअर बिज़नेस थी चुको आहे तव्हांखे ख़बर आहे त हाणे असुलु जेको मक़सदु आहे पाण खे हलूं उन ते जेको तव्हांजो सुवालु आहे त असां जेके असांजा स्कूल्स आहिनि ॻोठनि जा स्कूल आहिनि उन खां पोइ नंढनि शहरनि जा स्कूल आहिनि उहे ख़स्ता हाल आहिनि हालांकि बजट जो जेको आहे सॼो सिलसिलो आहे बजट मैनेजमेंट ज़रूरी हूंदी त उहो उन्हनि खे जेको आहे सिधे नमूने सां करे सघे सिधो ऐं असांजा जेके DOs आहिनि या डायरेक्टर्स आहिनि उस्ताद साहिबान खे मां ख़ासि करे गुज़ारिश कंदुसि त उस्ताद साहिबान जेके पंहिंजे स्कूल खे प्रॉपर टाइम नथा ॾियनि उहे प्रॉपर टाइम ॾियनि ऐं उतां जी उतां जेके सहूलियतूं न आहिनि उहे पंहिंजे TOs खे ॿुधाइनि DOs खे ॿुधाइनि घटि में घटि हाणे असां मां हींअर ॾिसां पियो हिकिड़ो जेको स्कूल जो सेवण में हिकिड़ो स्कूल हुयो उते जेको आहे उन जी छित किरी पई हाणे उते DO वियो आहे उन DO हुन खां हेडमास्टर खां पुछियो त बाबा तोखे 3-4 दफ़ा चयो आहे त असां इहे स्कूल बंदि करे ठाहिराईंदासीं त हिन स्कूल खे बंदि छो कोन्ह कयो हाणे ॾिसो इहो कंहिंजो इहो सौ सिधो ॾोह हेडमास्टर ते थी वञे त उहो पंहिंजी हायर अथॉरिटी खे छो कोन्ह थो ॿुधाए ऐं त उते जेको आहे 4-5 छोकिरा जेको इंजर्ड थियनि था पिया ज़ख़्मी थियनि था पिया उहो ॾोह कंहिंजो आहे उन उतां जी एडमिनिस्ट्रेटर जो आहे जेको पाण वेठो आहे त उहो पाण ॿुधाए पियो उतां जो लोकल जेको असांजो ऑफिसर हुयो DO हुयो त उन चयो त हीअ जेको आहे पोइ सॼो सौ सिधो ॾोह ईंदो अहिड़े नमूने सां असांखे स्कूलनि खे गवर्नमेंट ठीकु आहे सेक्रेटरी हुजे या डायरेक्टर हुजनि उहे त नथा वञी सघनि प्रॉपर वे में तव्हां जेको आहे हेठि खां मथे ईंदव त तव्हांखे सभु इंडिकेट त कयो न तव्हां कंहिंखे ॿुधायो त सही न DO आहे तव्हांजो TO आहे तव्हांजो साईं असांजे स्कूल में तकलीफ़ आहे हिते पाणी कोन्हे को असां वटि जेको ॿारनि जे लाइ पाणी कोन्हे को पाणी त ॾियो असांखे वॉशरूम असांजे स्कूल में कोन्हे को उहो केरु कंदो उहो उतां जो उस्तादु कंदो उस्तादु असांजो इंट्रस्ट कोन्ह थो वठे चवे थो त असां शहर में अचूं हाणे शहर में जे तव्हां शहर में अचणु चाहींदो त पोइ ॿार केरु पढ़ंदा असांजा ॿार कीअं सिंधी पढ़ंदा पोइ इन हिसाब सां इहो सॼो सिलसिलो आहे ऐं इन में मां चवंदुसि त कोताही सभिनी जी थी सघे थी कोताही इहा त नओं जेको उते वेठो आहे एडमिनिस्ट्रेटर या हेडमास्टर आहे या उस्तादु आहे ज़ाहिर उते हेडमास्टर ई हूंदो न 2 कमरनि ते वेठो हूंदो या 3 ते वेठो हूंदो त को स्कूल आहे प्राइमरी स्कूल आहे उते ज़ाहिर 4 कमरा या 5 हूंदा जे नंढो शहर आहे तव्हां उते वञो त हाई स्कूल आहे हाई स्कूल में ज़ाहिर आहे जेको आहे 6 खां वठी 10 ताईं पढ़ायो थो वञे हायर सेकेंडरी आहे उते 12 ताईं पढ़ायो थो वञे त हाणे के स्कूल अहिड़ा आहिनि जंहिंमें स्कूल जी मरम्मत न आहे मां इंडिकेट कयां त जिथे मां मैट्रिक पढ़ियो आहियां महराजपुर में त उतां जो स्कूल जॾहिं मां पढ़ियुमि पिए त इहो उन दौर में इहो स्कूल नओं ठहियो हुयो तमामु बहितरीनु बिल्डिंग ज़बरदस्त बिल्डिंग हुई पर हाणे उन बिल्डिंग जी ख़स्ता हालत आहे छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते कमु नथो थिए प्रॉपर टाइम ते त असल ॻाल्हि इहा आहे न तव्हांजी बिल्डिंग आहे तमामु बहितरीनु आहे तव्हांखे गवर्नमेंट ठाहे ॾिनी आहे तव्हांखे उन्हनि खे मेंटेन करण में तकलीफ़ आहे तव्हां हिकिड़ो लिखो तव्हांखे मां तव्हां त पैसा न मिलनि त बिल्कुलु मिलंदा पर तव्हां सॼो ॾींहुं वेठा हूंदव कचहरी कंदो वेठा त इहो त कोन्ह थींदो ईअं कोन्ह थींदो सॼी ॻाल्हि इहा आहे त तव्हां स्कूलनि ते पंहिंजो ध्यानु ॾियो जेको बि वेठो आहे स्कूल हाई स्कूल हुजे हायर सेकेंडरी हुजे प्राइमरी स्कूल हुजे बाक़ी सेक्रेटरी त जिथे किथे कोन्ह थो वञी सघे मिनिस्टर जिथे किथे कोन्ह थो वञी सघे हेठां खां तव्हां मथे वञो न तव्हां तॾहिं वञी कमु थींदो प्रॉपर वे में बिल्कुलु तव्हां सही था चओ ऐं ॾाढो ज़रूरी आहे त ऑन कजे पंहिंजे स्कूल खे पंहिंजे माण्हू पंहिंजे घर खे बि त कंदो आहे न पंहिंजे पाड़े खे बि करे पंहिंजे आस पास जे इलाइक़नि खे करे पंहिंजे स्कूल्स खे करे त पोइ वणकारी लॻाए तव्हां वण हणो तव्हां जेको आहे उते वञी वणनि जी सख़्तु ज़रूरत आहे असांखे किल्लत आहे सिंध में तव्हां स्कूलनि जे भले ॿार तव्हांजा वेठा ॿारनि खे प्रॉपर अंदाज़ में तव्हां ट्रेन कयो एक्टिविटीज़ करायो हा एक्टिविटीज़ करायो PT करायो ॿारनि खे ट्रेंड जेकी असांजी जेको मेन मसइलो इहो आहे त तव्हांखे पाणी मिले वॉशरूम मिले ऐं उन खां पोइ तव्हांजे स्कूल जे अॻियां का ग्रीनरी हुजे को पार्क हुजनि त तव्हांजा ॿार उन्हनि खे ॾिसी करे ख़ुशि थियनि त असां तव्हां ॾिसंदव त अक्सर मूं ॾिठा आहिनि सिंध त सॼी असांजी पंहिंजी सभाजड़ी आहे मुंहिंजी आहे मां त जिथे किथे वेंदो आहियां मां त घुमंदो आहियां सिंध खे पोइ जेॾी महिल इहे सभु शयूं ॾिसंदो आहियां इहे ॻाल्हियूं ॾिसंदो आहियां
त पोइ मूंखे तकलीफ़ ज़रूरु ईंदी आहे त पोइ इहो न थियणु खपे। इहो हेठियों माण्हू थो करे, हेठियों उस्ताद थो करे, हेठियों हेडमास्टर थो करे, उनजी इंट्रस्ट न आहे, उनजी दिलचस्पी न आहे। बाक़ी मां चवां थो फंड्स आहिनि, फंड्स मिलंदा, तव्हां लिखो त सही न, हिकु दफ़ो लिखो, ॿ दफ़ा लिखो, 3 दफ़ा लिखो, नेठ त तव्हांखे मिलंदा। हा हा बिल्कुलु, हाई अथॉरिटीज़ ते बि त वेठल असांजा माण्हू ई आहिनि न, उन्हनि खे तव्हां सही तरीक़े सां प्रॉपर एड्रेस कंदव त तव्हांजा मसइला तव्हांजा सिंध में जेको आहे केतिरा बि स्कूल आहिनि, प्राइमरी स्कूल आहिनि, हाई स्कूल आहिनि, गवर्नमेंट कॉलेजिस आहिनि, गवर्नमेंट हायर स्कूल आहिनि, हायर सेकेंडरी स्कूल आहिनि, त केॾो हिकिड़ो तव्हांजो जोड़ आहे उन्हनि में। हर डायरेक्टर या DG कॉलेजिस अलॻि वेठा आहिनि, डायरेक्टर पंहिंजो एजुकेशन अलॻि वेठा आहिनि, इहे छा जे लाइ वेठा आहिनि? इन्हनि जे लाइ त वेठा आहिनि त इहो कमु प्रॉपर नमूने सां कनि, पर हुन ॾे कमु पहुचे त कमु न। मूंखे ख़बर आहे बजट आहे, प्रॉपर यूटिलाइज़ तॾहिं थींदी जॾहिं जेको आहे सो हेठि खां वठी मथे ताईं तव्हां कमु कंदव ऐं सचाई सां कमु कंदव। सही सही। अच्छा वासवाणी साहिबु, पाण वधीक कंटिन्यू कयूं था पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहराण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में, ऐं नज़ाकत अली फाज़लानी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि अॼु जे प्रोग्राम में। अच्छा थोरो असां जेको आहे न उन टाइम जे हवाले सां बि अॼु ज़िक्र कंदासीं जॾहिं ऑनरशिप हुई, जॾहिं उस्ताद पंहिंजे तमामु स्टूडेंट्स खे पंहिंजनि बचनि जी ऑन कंदा हुया। नो डाउट उस्ताद अॼु बि सुठा आहिनि, 5 ई आङुरियूं बराबरि न आहिनि, पर उन दौर में जॾहिं इलाही फैसिलिटीज़ न हुयूं, जॾहिं गैजेट्स न हुया, जॾहिं माण्हू इंटरनेट जी दुनिया सां कनेक्टेड न हुयो, तॾहिं बि त माण्हू पढ़िया न ऐं सुठनि उहिदनि ते फ़ाइज़ थिया। उहो टाइम कीअं हूंदो हो? अव्हांजी स्कूलिंग कीअं हुई, कॉलेज कीअं हुयो? बसि तव्हां उन ते अची वियो सवाल साॻियो जिथे मूं जवाबु ॾियणु पियो चाहियो, बिस्मिल्लाह उतां ई त कजे। छो जो मां त बेसिकली जेको तव्हांखे ॿुधायुमि त बैकवर्ड एरिया हुई, जितां मूं 5 दर्जा पढ़िया। मूं हाणे ई ज़िक्र कयो तव्हांखे त असांजे जिते स्कूल हुयो 5 दर्जा मां उते पढ़ियो, त उते त टोटल डेज़र्ट हुई, चौधारी जेको आहे वारी जा दड़ा हुआ। उते जेका 6 ताईं वञण जे लाइ मूंखे जेको आहे पोइ मेहरापुर जंक्शन वञिणो पियो, त हाणे तक़रीबन हितां 70-80 किलोमीटर परे वञिणो पियो। त हाणे मुंहिंजो जेको स्कूल हुयो मां उनखे ओन कीअं कयो, उन वक़्त जा उस्ताद सचा जेके असांखे पढ़ाईंदा हुआ ऐं पुट करे जेका पढ़ाईंदा हुआ ऐं दिलि ऐं जान सां पढ़ाईंदा हुआ, ऐं असां बि ईअं ई पढ़ंदा हुआसीं। तव्हांजे साम्हूं वेठो आहियां, उतां जो पढ़ियलु आहियां, उतां जे स्कूलनि में, उन खां पोइ कॉलेजनि में वियासीं, पोइ हिते आयासीं। त हाणे तव्हांजे अॻियां मां डायरेक्टर जनरल कल्चर टूरिज़म मां लाइब्रेरीज़ मां रिटायर कयो आहे। किथां कयो आहे? बेसिक मुंहिंजी छा हुई? मुंहिंजी बेसिक त पंहिंजे जेका ॻोठनि जी हुई। अहिड़ा ई उस्ताद असां मां चवां थो, अहिड़ा ई उस्ताद पैदा थियनि जेके पंहिंजे जेको आहे शोबे सां सचा हुजनि ऐं मुहबत कनि पंहिंजे पेशे सां, त इनशा अल्लाह ताला पंहिंजी सिंध वरी परे कोन थींदी। ऐं अहिड़ा ई सचा उस्ताद, हाणे उस्ताद चवे त मां हींअर CSS थो कयां, मिड़ी वेठो आहियां ॿारनि खे पढ़ाइण जे लाइ, त पोइ हाणे उहो ॿारु कीअं पढ़ाए सघंदो? हुनखे पंहिंजे ज़हन में इहा शइ हूंदी त मां हेॾे मूंखे वॾो ऑफिसर थियणो आहे, मां हिते नथो रही सघां। उन वक़्त में इहा शइ कान हुई, उन वक़्त में कंप्यूटर जो दौरु कोन हुयो, IT जो दौरु कोन हुयो। हुनखे सिर्फ़ु इहो हूंदो त बाबा मूंखे ॿारु पढ़ाइणो आहे, ऐं ॿारु इहो जेको हिते वेठो आहे, जेको हिन बैकवर्ड एरिया में वेठो आहे, पढ़े थो पियो, इन ॿार खे मां मथे आणे करे वरी हाई स्कूल ताईं पुॼायां। हाई स्कूल खां पोइ वरी कॉलेज ताईं, जेको कॉलेज वारो उस्ताद हूंदा वरी उहे चवंदा त अब असां यूनिवर्सिटी लेवल ते पहुचायूं इन ॿार खे। इहा हूंदी सचाई। उहा सचाई जे करे जेको आहे इंसान मूं जहिड़ा जेको आहे काफ़ी अहिड़ा हिन दौर में हूंदा जेके इंसान आहिनि, उहे जेको आहे हिन दौर में आया हूंदा, मुंहिंजी लेवल ते पुॻा हूंदा आहिनि, बल्कि पुॻा आहिनि। त उहा लेवल त जेका यादि आहे मूंखे, उहा विसरी नथी सघे। त हाणे सॼी ॻाल्हि आहे, वरी बि तव्हांखे चवां त सचाई जी आहे, सचाई सां ॿारनि खे पढ़ाइनि। इनशा अल्लाह ताला ॿार भले त ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी स्कूलनि में पढ़नि, बेकिन हाउस में वञी पढ़नि, या जो किथे बि पढ़नि वञी, तव्हांजी पढ़ाई त साॻी आहे, पर तव्हां उहो साॻियो जेको मयार रखंदव पंहिंजे स्कूलनि जो, त उन में को मसइलो ई कोन्हे को। तव्हां उहो स्कूल तव्हांजो अपडेट हूंदो। अहिड़ा स्कूल खोड़ आहिनि मॉडल स्कूल जिते जेको पढ़ाई बहितरीनु नमूने सां पढ़ाई थी वञे ॿार खे,
उहो स्कूल मॉडल आहे। सही था चओ, बिल्कुलु। उहो स्कूल ऐं मॉडल असांखे आहे। अहिड़नि स्कूलनि जी ज़रूरत आहे। ज़रूरत आहे। अच्छा, अॼु बि ॿार आउट ऑफ स्कूल असांखे हिकिड़ो चङो ख़ासो तइदादु मिले थो, कोई ऑन करण जे लाइ न आहे, अवेयरनेस न आहे। ॿार त खणी नंढा आहिनि पर पेरेंट्स बि अवेयर न आहिनि त असांजे ॿार खे घटि में घटि एडमिशन वठी ॾियणु घुरिजे, छो त तालीम खां बग़ैर त कुझु बि मुमकिन न आहे। सची ॻाल्हि ॿुधायां त अॼुकल्ह जे पेरेंट्स खे अलाए छा थी वियो आहे ख़बर कान थी पए, छो जो पेरेंट्स जो जेको हक़ु आहे पंहिंजी औलाद खे पढ़ाइण जे लाइ, उहो अलाए छो अलॻि थी वियो आहे, ख़बर कान्हे का। छो जो असां ॻोठनि जी पहिरीं ॻाल्हि कयूं, पोइ वरी शहरनि ते ईंदासीं। ॻोठ में जेके ॿार वेठा आहिनि उहे जेको कोशिशि कनि त जेका उतां जा जेके पेरेंट्स आहिनि उहे पढ़ाइनि उन्हनि खे, पर न पाण सॼो ॾींहुं वरी अफ़सोस जी असां चवणो थो पए त पाण होटल ते वेठा आहिनि पिया ऐं घर वारनि खे चवंदा त तव्हां वञी ज़मीनुनि जो कमु कयो वञी। हाणे इहा होटलिंग कंदा, उन खां पोइ ॿार ज़हन में जेको हुनजे ॿारु पढ़ाई जो त हूंदो कोन त ॿार खे मां पढ़ायां वञी, हालांकि स्कूल बि आहे, उस्ताद बि वेठो आहे, पर उन उस्ताद में वञण जे लाइ जेको आहे ॿार खे तव्हां चवंदो त ॿारु कोन वेंदो, छो जो हुनखे जॾहिं वालदेन न चवंदो। जॾहिं मां नंढो हूंदुसि मुंहिंजो वालिद साहिबु चवंदो बाबा स्कूल वञिणो आहे, सुबुह जे टाइम ते जेके कमुकार करणा आहिनि तव्हांखे कमु करणा आहिनि, उते त पाणी जा नलका बि कोन हूंदा उन वक़्त में, ऐं उहो पाणी जेको आहे ॿाहिरां भरिणो पवंदो हुयो। पोइ ॿाहिरां जॾहिं मां पाणी भरींदासीं त बसि तव्हांजो पहिरियों कमु इहो आहे, पोइ नाश्तो मिलंदो हुयो उन वक़्तु त चांहि त असांजे वक़्त में कान हुई। पोइ जेको बि हुयो घर जो लस्सी हुजे या पटाटो तरियल हुजे या ॿी जेकी ॻाल्हि हुजे त असांखे ॾींदा बाबा हे नाश्तो ज़रूरी अथव, नाश्तो खाई वञिजो। अॼुकल्ह त नाश्तो ॿार खाए कोन थो। अॼुकल्ह जेको आहे जेको ॿाहिरि जी चिप्स आहे ॿार खे वठी ॾियो, अॼुकल्ह त खानो ख़राबु इहो ॿारनि जो थी वियो आहे जो पेरेंट कोन था कमु कनि। मां जेके हितां शहर जी ॻाल्हि थो कयां, ॻोठ जा जेके ॿार पढ़नि था ॻोठनि में बि अॼुकल्ह नाश्तो ख़तमु थी वियो आहे, हाणे रुॻो चांहि ऐं ॿियो उन सां गॾु बिस्किट हुजे या पापो हुजे। माई अॼुकल्ह जेकी असांजी औरत आहे उहा हाणे नाश्ते करण जे लाइ तयार ई न आहे। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त नाश्तो त ॿार खे मिले न, शौक़ सां खाईंदो ऐं चवंदो त भला ठीकु आहे मूंखे अॼु नाश्तो मिलियो आहे, पढ़ाई जे करे मिलियो आहे, नाश्तो खाईंदो पढ़ाई जे करे मिलियो आहे त मां प्रॉपर हिकिड़ी रूटीन थी थिए न, ॿार उथे थो वञे थो खाई वञे थो, हुनखे आहे त बाबा मॉर्निंग टाइम में उथंदुसि ब्रेकफास्ट करे वेंदुसि। बिल्कुलु ईअं ई आहे। त हाणे तव्हां उहो प्रॉपर टाइम नथा ॾियो पंहिंजे ॿार खे। असुल त असांजो जेको आहे उन में ग़लतियूं आहिनि न, ॿार खे जेको सम्झण जे लाइ सम्झाइण जे लाइ असां जेको करे आयासीं, असांखे वालदेन जेको सम्झायो त उहो असांखे इहो ई सबक़ु मिलियो। मां पंहिंजे ॿारनि खे इहो ई सबक़ु ॾिनो आहे त बाबा सुबुह जो नाश्तो मस्ट आहे, मस्ट पोइ तव्हां उहो नाश्तो करे पोइ ॿाहिरि निकिरो। ऐं मां जेको सॼो ट्रेंड हाणे अहिड़े नमूने सां मूं वांगुरु मुंहिंजे घर वांगुरु जे सॼो सिंध ईअं करे ॿारनि खे पढ़ाई जे लाइ सुबुह जो नंढे ॿार जी ॻाल्हि थो कयां जेको केजी थो पढ़णु वञे, ॻोठनि में त केजी कान्हे, शहरनि जी ॻाल्हि थो कजे, शहर जी बि ॻाल्हि कजे न, छो न कजे। तव्हां जेको आहे शहर ॻोठ में वञो था, तव्हां सुबुह जो नाश्तो हुनखे सुबुह जो चुल्ह ते वेही माई सवेर उथी जेको आहे मानी पचाए ॾिनी, चांहि जो अॼुकल्ह हले थो पियो इहो मर्ज़ु अची वियो आहे चांहि जो, उहो जेको आहे चांहि तव्हां पीआरे भला हिकिड़ो पराठो ॾेई ॿार खे मोकिले छॾियो त उहो 11, 12, 1 बजे ताईं जेको वेठो हूंदो त घटि में घटि उनजो पेट भरियल त हूंदो न। उतां जे ॿाहिरि जा स्कूल जेके आहिनि उहे आहिनि, जे तव्हांजे हाई स्कूल जे तव्हां वञो था त उतां जो ट्रेंड वरी अलॻि थी थो वञे, तव्हां वरी थोरी मेच्योरिटी में थी था वञो। ज़ाहिर आहे तव्हांजो 5 दर्जे में तव्हां वियो हलिया त उन खां पोइ 11, 12 तारीख़ साल ताईं पहुता वञे, 12 सालनि खां पोइ तव्हां जेका आस्ते थोरा घणा मेच्योर थियो वञे, 6 जेका क्लास में तव्हां पहुतो त तव्हांखे बि उहो जीअं नाश्ते में तव्हांखे बचपन में मिलियो आहे नाश्तो, तव्हां पंहिंजी वालदा खे चवंदो त मां असांखे नाश्तो करा, बाबा असांखे नाश्तो करा, पोइ ईंदासीं, नाश्ते खां सवाइ कोन। पर इहो ट्रेंड हाणे नाश्ते वारो ख़तमु थी वियो आहे, पोइ हाणे ॿार इन जे करे बि बदिसंद आहे। हा सही था चओ, मतिलबु ॿारु सुबुह जो ईअं हली थो वञे ऐं उहो राति जे टाइम ते किथे आउटिंग कई आहे, होटलिंग कई आहे, वरी उहो ई ॿारु जेको आहे सो उहो पैकेट्स में जंक फूड स्कूल खणी थो वञे, वरी ब्रेक में बि उहो ई खाए थो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन ॿार जी वरी पोइ सिहत बि ओड़ी हूंदी, पोइ ॿारु पढ़ंदो बि ओड़ो, परफॉर्मेंस बि ओड़ी हूंदी। जी जी, ॻाल्हि इहा आहे त ॿारु जेको तव्हां ॾिसो न, मानी में वॾी विटामिन्स आहिनि, तव्हां मानी सुबुह जो ॾींदा चवंदा आहिनि अन ईमान, इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। सही ॻाल्हि आहे, ॻाल्हि इहा ई आहे त असां बि अन ईमान करे खाधोसीं त असां तव्हां हींअर ईमान वारा वेठा आहियूं तव्हांजे साम्हूं। त हाणे ॿार खे तव्हां जेतिरो सही नमूने सां ऑपरेट न कंदव तेसिताईं जेको आहे ॿारु कीअं अॻिते वधंदो। सॼी ॻाल्हि इहा आहे त ॿार खे तव्हां ग्रोथ तव्हां ॿार जी अहिड़े नमूने सां कयो, हिकिड़ो त इस्लामी तव्हां पीरियड ते हलायो, सुबुह जो सवेर हुनखे उथारियो, निमाज़ पढ़णी अथई, ज़ोरी उथारियोसि, फटे उथारियोसि,
निमाज़ पढ़ण खां पोइ तोखे छा करिणो आहे बाबा, जेको करिणो आहे तो भला जेको घर जो होमवर्क तोखे मिलियल आहे भला राति न कई आहे तो सुबुह जो करे पोइ वञ, थोरो एक्सरसाइज़ करे पोइ वञ। त इहो जेको आहे सो पेरेंट्स ते आहे, इहो जेको आहे सॼो वालिद साहब ऐं वालिदा ते आहे। पोइ वरी ॿिया जेके आहिनि त इहो सिलसिलो, इहा कमी आहे। असां को एजुकेशन डिपार्टमेंट खे सिर्फ़ु इहो कोन चवंदासीं त को उन जो जेको सॼो ॾोह आहे, ॾोह असांजो बि आहे, मुआशिरे जो बि ॾोह बि आहे। असां मुआशिरे में मूं हाणे ट्रेंड ॾिठो आहे, असांजा ॿार जेको आहे सॼी राति जाॻनि था, सॼी राति जाॻनि था, सॼी राति जाॻी। हुननि जे लाइ ॾींहुं जेको आहे सो राति आहे, राति हुननि जे लाइ ॾींहुं थी वई। ईअं ॿार ईअं सुधरंदो छा? इस्लामी सिस्टम जेको आहे सो असांजो ख़राबु थी वियो आहे। असां सॼी राति सुम्हूं, चवंदा अॻे कोन चवंदा सवेर उथिजे सवेर सुम्हिजे, अवल धणी जो नालो। हर कंहिंजो पंहिंजो कल्चर आहे न, ऐं उन कल्चर जे हिसाब सां हलणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। तव्हां ॿाहिरि रहंदव त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उतां जे हिसाब सां रहंदव, माण्हू ॻुठ में रहंदो त उतां जे हिसाब सां रहंदो। शहरी ज़िंदगी डज़ नॉट मीन त तव्हां जेको आहे सो सॼी राति जाॻो ऐं सॼो ॾींहुं पोइ तव्हां लेज़ी ऐं उन तरह गुज़ारियो। थोरा क़ाइदा कानून चवंदा आहिनि त ज़िंदगी में ॾाढा ज़रूरी हूंदा आहिनि। बसि असुलु ॻाल्हि इहा आहे त ॿारु जेको आहे सो जॾहिं स्कूल वञे थो त प्रॉपर जेको आहे सो सुठे तरीक़े सां पेरेंट्स जे तरफ़ खां बि उन ते ध्यानु सुठो हुजे, सही पढ़े ऐं स्कूल जी मैनेजमेंट जो ध्यानु उन तरह हुजे, ॿारु पढ़े बि, उन जूं डिफरेंट एक्टिविटीज़ हुजनि, रांदि बि खेॾे। सही था चओ, रांदि ख़तमु थी वई आहे, ॿार रांदि नथा खेॾनि। ॿार रांदि कीअं खेॾंदा? ॿार जे हथ में जीअं ॿार बच्चो गैजेट्स अची विया त हू वेही विया न। नंढनि ॿारनि खे तव्हां जेको आहे तव्हां चवंदो त मां थोरो रेस्ट में हुजां, उन्हनि खे तव्हां लैपटॉप पंहिंजो ॾेई छॾियो, मोबाइल लैपटॉप गैजेट्स में तव्हां उनखे इंगेज करे छॾियो। हाणे छो इंगेज कयो तव्हां? छो जो तव्हांखे सुम्हणो आहे, राति सॼी राति थोरे सुकून जे लाइ। हा, तव्हां राति जाॻिया, इहो कोन था सोचो त तव्हांजो ॿारु जेको आहे बचपन में इहो थो स्टार्ट कयो अथसि, पोइ वॾो जेॾीमहिल थींदो त पोइ तव्हांजो ॿारु छा कंदो वञे। असुलु हक़ीक़त इहा आहे त जेको असांजो मोबाइल आहे, उन मोबाइल जी बहितरीनु एक्टिविटीज़ आहिनि। तव्हां उन में एजुकेशन बि पिराए था सघो, सॼी जेको आहे नेट सॼी भरी पई आहे, पर तव्हां उनखे मिसयूज़ कयो आहे, मोबाइल खे तव्हां मिसयूज़ कयो आहे। तव्हां उन हिसाब सां न, तव्हां ॿार खे ज़ाहिर ॿार खे लैपटॉप ॾियो था, सुबुह साण मोबाइल, हेॾो सारो मोबाइल ॾियो था, बाबा टच मोबाइल आहे, एंड्रॉइड आहे, तव्हां वञी जेको आहे हिनखे यूज़ कयो वञे। मूं त अक्सर इहो ॾिठो आहे। पोइ ॿारु उहो छा कंदो? पढ़ंदो कोन पढ़ंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं उहो राति जो सॼी राति तक़रीबन 2-2:30 बजे ताईं जाॻे थो, 3 बजे ताईं जाॻे थो, पोइ वरी सुम्हे थो, पोइ सुबुह जो वरी हुनखे पटे उथारिजे, बाबा उथी स्कूल वञिणो आहे। स्कूल में ॿारु जेॾीमहिल क्लास में वेहंदो पोइ झूटा हणंदो पियो, उहो झूटा हणंदो पियो, उहो पढ़ाई आहे, त पढ़ाई त कान्हे, पढ़ाई छा थी कोन्हे। उहो टाइम पास करिणो आहे ॿार खे उते वञिणो। वरी शाम जो तव्हां ट्यूशन जे लाइ रखंदव, वरी 10,000 रुपया ट्यूशन जा ॾींदव, उहे वरी अलॻि था ॾियो। सही पिया चओ, बिल्कुलु। असल में थोरी मैनेजमेंट सुठी हुजे त ॿार इन तमामु शयुनि खां बची वञे। सची ॻाल्हि इहा आहे त असांजे घरनि जो माहौल ख़राबु थी वियो आहे, पढ़ाई जे हिसाब सां तमामु ख़राबु थी वियो आहे। त पढ़ाई ॿारनि खे कीअं पढ़ाइजे, ज़रूरु आहे। न 5 अंगूर बराबरि न आहिनि, सभई हिकु जहिड़ा न आहिनि। ॿार पढ़नि था पिया। असांजी जीअं हाणे सवेर मूं ज़िक्र कयो लाइब्रेरी जे लाइ, लाइब्रेरियूं त भरियूं पियूं आहिनि, उते जॻह कान थी मिले, जॻह वेहण जी जॻह कान थी मिले, त ज़ाहिर आहे ॿार त पढ़नि था, पर अक्सरियत असांजी ॿारनि जी इहा आहे त ॿार जेको आहे उहो अॼु जेका ईंदड़ जनरेशन आहे उहो त डंप आहे, बिल्कुलु। हुनखे गैजेट्स खां परे रखिणो पवंदो, तॾहिं इहो जेको आहे असल ॻाल्हि आहे। थोरो जेको ॾिसो ॿाहिरनि मुल्कनि में, जापान ॾिसो, कोरिया ॾिसो, तव्हां उते जेको आहे सो तव्हांजा ॿार मना आहे, एंड्रॉइड मोबाइल खणणु उनखे मना आहे, जी हा, त उहे न खणंदासीं। उनखे जॾहिं 11 साल उन्हनि खे एक्टिविटीज़ कराइनि था, उन्हनि खे जेको आहे सो ॿाहिरि जी दुनिया सां इहो न आहे त गैजेट्स जे थ्रू जेको आहे कनेक्ट थियनि। ॾाढो ज़रूरी आहे उते जो ॿारु जेको आहे फिज़िकल एक्टिविटीज़ में इन्वॉल्व हुजे, त उन ते तवजो आहे। असांजा काफ़ी अहिड़ा जेके पासे में सराउंडिंग में मुल्क आहिनि, उन्हनि में बि बंदिश आहे, नाला नथा खणजनि, उन में बि बंदिश आहे, त बाबा न ॿार खे न आहे ॾियणो, बिल्कुलु। त उहे जेको पोइ हाणे स्कूल ई ॿारु वेंदो न, तव्हांखे मोबाइल न मिले। सही। अच्छा, अव्हां भला इन शइ खे एक्सपीरियंस कयो आहे, इन ॻाल्हि खे? कंटिन्यूअसली मिसाल आहे, माण्हू लैपटॉप ते कमु करे थो या मोबाइल ॾिसे थो, स्क्रीन ते अखियूं असांजूं आहिनि, त पोइ ईअं लॻंदो आहे असां ॾाढा सुस्त थी विया आहियूं, ऐं बसि माण्हू चवंदो आहे त बसि हाणे किरूं, असां सुम्हूं, थोरो असांखे रेस्ट खपे। त असां
फिज़िकल एक्टिविटीज़ खां परे थियूं था, स्क्रीन ते अची वञूं था त असां जेको आहे न एक्टिव नथा रहूं। 100% तव्हांजी ॻाल्हि सां मां बिल्कुलु बिल्कुलु रखां थो, मुतफ़िक़ आहियां तव्हांजी 100%। छो जो सॼो ॾींहुं तव्हांजी अखियूं लैपटॉप में लॻी पियूं आहिनि। लैपटॉप बि हाणे न आहे, हाणे एंड्रॉइड अची वियो आहे। हाणे उन तव्हांजी मोबाइल में अलाए केतिरियूं एप्स आहिनि, तव्हां उहे एप्स तव्हां डाउनलोड कयो, पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे छा बि ॾिसी सघो था। त पोइ हाणे तव्हां सॼो ॾींहं जो तव्हां एंड्रॉइड ते वेठा हूंदव मोबाइल ते, त पोइ तव्हां ॾिसंदव वेठा त तव्हांजो ध्यानु त उन्हनि पासे हूंदो, तव्हांजी इंट्रस्ट जूं शयूं उहे ई हूंदियूं। दुनिया खां त तव्हां कटिजी विया न, जेके मुआशिरो आहे असांजो, उन मुआशिरे खां त तव्हां कटिजी विया न। पोइ तव्हांजो उन मुआशिरे में कहिड़ो कमु आहे? अच्छा, इन जो मिसाल ईअं बि ॾेई सघूं था त स्क्रीन ते इमोशनल सीन ॾिसी माण्हू रोई थो पवे, पर उनजे पासे में जेको इंसानु वेठो हो तकलीफ़ में आहे, उन जी तकलीफ़ जो उनखे अहसासु नथो थिए। एतिरो इंसानु बेहस थी वियो आहे। रिश्ता जेके आहिनि न, हाणे रिश्तनि जो तक़दुस रहियो ई कोन्हे को। छा चइजे, कुझु चई नथो सघे, वरी चवणो बि पवंदो, ज़ाहिर आहे। रिश्ता एतिरा भाउ भेण जो रिश्तो सफ़ा परते थी वियो आहे। इवन एतिरे ताईं चवंदा पुट पीउ खां परे थी वियो आहे। अहिड़ा खोड़ वाकिया आहिनि जेको आहे सो पीउ कुझु चवे थो त छोकिरो ॿारु जेको आहे निकितो हलियो थो वञे, पोइ पाण खे सुसाइड थो करे या छा। ऐं उन खां पोइ वालदा जो रिश्तो आहे जेको अहम जेको आहे, उहो वालदा जो जेको पुटु आहे या धीउ आहे, उहा वालदा जी जेको आहे पंहिंजी अम्मा जी उहा जेकी आहे उहा नथा करे सघनि, जेतिरी हुनजी अहमियत आहे, हुनजी इज़त आहे, उहा इज़त नथा कनि। उहो छा आहे? उहो इन जे करे सिर्फ़ु हीउ जेके मुआशिरो पाण ॾिठोसीं दुनिया जो, जेके ॾिसूं था चरखो हले थो पियो, त उहो असां उन में अची अटकिया आहियूं। इस्लामी पॉइंट्स जेके असांखे हज़ूर साईं जन ॾिनियूं, असां उन खां इलाही परे थी विया आहियूं, हटी विया आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ, पर औलाद ते बि ॾाढो लाज़िम आहे त नंढे हूंदे खां कंहिं प्रोटेक्ट कयो आहे, माइटनि कयो आहे न, त उन्हनि जी रेस्पेक्ट अवल रखणु घुरिजे, अवॉइड कजे, हुननि खे माण्हू न ॾुखाए। थोरो नॉर्म्स ऐं सभु शयुनि खे जेको आहे न, पाण खे बि माण्हू खे सम्झणो पवंदो आहे। इफ़ यू आर एजुकेटेड, अगरि तव्हां एजुकेटेड आहियो त सिर्फ़ु इहो न त डिग्री अव्हां वटि आहे त तव्हां एजुकेटेड सॾु आहियो था, पर इहे नंढियूं नंढियूं शयूं जेको आहे सो इहे ॾाढी अहमियत जोगियूं हूंदियूं आहिनि। अच्छा, उन खां अलावा मां ज़रूरु चाहींदमि त असां जेको आहे सो ज़रूरु इन हवाले सां बि ॻाल्हायूं। मौसम जूं तब्दीलियूं आहिनि दुनिया में, इहो हिकिड़ो हॉट इशू आहे, बर्निंग इशू आहे, क्लाइमेट चेंज, क्लाइमेट एक्शन। सम्झो था त असां माहौल दोस्त न आहियूं, असां उहे सभु एक्टिविटीज़ जेको आहे नथा कयूं जेके ॾाढी ज़रूरी हुजनि थियूं। गार्डनिंग करणु ॾाढी ज़रूरी आहे, माना पंहिंजे घर में हिकिड़ो कॉर्नर जेको आहे सो उहो माण्हू जेकॾहिं उन ते थोरो ध्यानु ॾिए थो, एक्टिविटी बि हिकिड़ी इलाही सुठी आहे। थोरी थोरी शयूं प्योर अची थियूं वञनि, पंहिंजे ई किचन में तव्हां जेको आहे न इज़ीली उन्हनि खे यूज़ कयो था, त इहे शयूं असांखे करणियूं पवंदियूं। तव्हां पंहिंजे सुवाल खे जवाब में बि आणे छॾियो, पर हाणे जवाबु मां बि ॾियां त छो जो गार्डनिंग तमामु ज़रूरी आहे, ट्री प्लांटेशन तमामु ज़रूरी आहे। पंहिंजी जेको आहे इन्वायरमेंट जे जो तव्हां सुवाल कयो न, त इन्वायरमेंट पंहिंजी ख़ासि करे जेको आहे दुनिया लेवल ते असांजो पाकिस्तान 7 नंबर ते आहे इन्वायरमेंट पंहिंजे जेको आहे ख़राबु थी चुकी आहे। वजह इहा आहे त पंहिंजा ट्री जेके वण आहिनि उहे वण कोन्हनि खे, ख़ासि करे ॾिसो त असांजी सिंध में वण कटिया था वञनि। वजह छा आहे? 4 पैसा उन्हनि खां वठिणा आहिनि। तव्हां 4 पैसनि जे करे तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे तबाह पिया था कयो, पंहिंजे घरनि खे तबाह पिया था कयो। त तव्हां वण लॻायो। 12 साल 15 साल असांजा सिंध जा जेके वण आहिनि उहे तव्हांखे ॿुधाए छॾियां त बबूर जेको आहे टाली आहे, टाली 25 सालनि खां पोइ जवान थींदी आहे। बबूर जेको आहे 12 सालनि खां पोइ थो जवान थिए, ऐं उन खां पोइ तव्हांजो जेको सरे आहे उहो बि तव्हांजो जवान देरि सां थो थिए। ॿेर आहे, इहे असांजा सिंध जा वण आहिनि न। इन्हनि जा निम आहे, निम त तमामु घणी देरि सां थो थिए। पिपर जो वण, पिपर त हाणे ॾिसो आहे ई कोन, त न आहे त इहे हणणो पवंदो। ऐं ॾिसो त पिपर जो वण केॾी गुज़रिबो आहे त उनजी ख़ुशबू ई पंहिंजी हूंदी आहे। हालांकि इहो अंग्रेज़नि चयो आहे त इहो तमामु इन्वायरमेंट जे लाइ ख़िलाफ़ु आहे, इहो ख़राबु आहे, इहो तमामु न लॻाइणु खपे। पर लॻियल आहे त बि तव्हां वारी ॻाल्हि त ख़ुशबू त तमामु सुहिणी थी अचे, सुंघण में सुठी थी अचे। असां निकिरूं था त हुनजा पता जेके आहिनि ख़ुशबूदार आहिनि तमामु, ऐं उनजा जेके नंढड़ियूं नंढड़ियूं गुलाब जूं आहिनि, नंढड़ा जेको आहे सो हुनजा गुल थियनि था पिया, उहे बि ख़ुशबूदार था थियनि। ॻाल्हि कजे इहा त पहिरीं त असांजी इन्वायरमेंट खे सिधो करण जे लाइ असांखे वण लॻाइणु खपनि।
ॻोठ में वञे, ॿारनि खे चइजे, स्कूल में चइजे, या जेके असांजी NGOs आहिनि, जी हा, अलाए केतिरियूं NGOs कमु थियूं कनि सिंध में। तव्हां उहे जेको आहे NGOs खे चओ बाबा जिते वञो, जेके हिन जाइनि ते वण पोखणु खपनि, हा हा, त उन्हनि खे गवर्नमेंट थोरो उन्हनि खे ख़्याल में रखे त गवर्नमेंट जेको आहे ट्री प्लांटेशन लाइ पंहिंजा इदारा आहिनि, उन्हनि जा वॾा जेको आहे सो इदारा आहिनि, उन्हनि खे इदारनि खे एक्टिव करे त जीअं जेको आहे सो वण लॻाए सघजनि। वण त कहिड़ी वॾो को एतिरो वॾो कमु त कोन्हे को, सही सही, चलो खोटे करे उनखे जेको आहे उते रखो, वधि में वधि हुनखे जी तव्हां सेवा प्रॉपर कयो, हा रोशनी हुजे, सेवा कयो, सेवा सिज जी कयो, रोशनी, हा पाणी जी ॾियो जी, सही पाणी तरह, जी हा। बिल्कुलु, त उहो वण जो कुझु टाइम में थोरो सुठो थी थो वञे। महकमा जंगलात आहे हेॾो सारो तव्हांजो जेको आहे उन जो तव्हांजा केॾा वॾा जेको आहे उन्हनि जो कमु ई इहो आहे। जंगलात जो नालो खयों त जंगल ई ख़तमु करे छॾिया माण्हू, त वण किथे आहिनि। असां हुड़ियूं ॿुधंदासीं, हुड़ी छा खे चवंदा बाबा, जिथे ॿबर जो वणु तमामु घाटो हुजे, 8, 10, 15 वण जेको आहे गॾु हुजनि, उनखे असां हुड़ी चवंदासीं। माना हे पुराणो लफ़्ज़ आहे, अॼुकल्ह जे नौजवान खे ख़बर बि कान्हे का हुड़ी छा थींदी आहे। या हुड़ी उन वक़्त में हूंदी हुई त जेके 5, 8, 10 वण आहिनि, ॿबर जा वण आहिनि या ॿेर जा वण आहिनि, त उहे यका भई कीअं हुजनि ऐं उनजी छांव हुजे, उते माण्हू वेह, जेके बकरार हुजनि त मंझंदि जे टाइम ते उन्हनि खटूं रखी ऐं प्रॉपर तरीक़े या जेको आहे तव्हां ॿार पंहिंजो जानवर तव्हांजा आहिनि, उते जानवर विहारे सघो था, पाण बि उते वेही सघो था, उनखे हुड़ी चवंदासीं। हाणे उहे हुड़ियूं ख़तमु थी वियूं आहिनि, उहे जंगल ख़तमु थी विया आहिनि, उहे हथ जे पाण रखंदासीं, उहे हथ जेके पाण रखंदासीं उहे वण काॾे विया। वण सिर्फ़ु इहो आहे त ठीकु आहे, हिकिड़ा माण्हू जेके वण हणनि था सिर्फ़ु पंहिंजे इंट्रस्ट जे लाइ। इंट्रस्ट कहिड़ो, त हीउ वणु मां अॼु हणां थो, मां 5 सालनि खां पोइ हिनखे पोइ कटींदुसि, माना पैसा खणंदुसि हिन खां। हाणे अॼुकल्ह असांजो कमर्शियल वणु थी वियो आहे, ईअं न थियणु खपे। जी जी, सही पिया चओ, बिल्कुलु। अच्छा, अव्हां जूं इहे एक्टिविटीज़ थियल आहिनि, वण पोखिया आहिनि, पंहिंजे घर में वण आहे? अल्हम्दुलिल्लाह, इहा वरी हिकिड़ी बहितरीनु तव्हां जेको सुवालु कयो आहे, त मां वरी बचपन में हलियो वेंदुसि। सही सही, त बाबा साईं असांजे ॻोठ में, जिते ॻोठ जो ज़िक्र थो कयां, त ॻोठ जो ज़िक्र बार बार अचे थो पियो, इन कंहिं सवाल जे हवाले सां अची थो वञे, त पोइ मुंहिंजे ॻोठ में निम जो वणु कोन्ह थींदो हो। अच्छा, ॿबर त हूंदा हुआ, ॿबर बि हूंदा, ॿेरूं बि हूंदियूं हुयूं, सरें बि हूंदो हुयो, निम कान थींदी हुई असां वटि। अच्छा, हा, त हाणे निम ख़ुदा जे तरफ़ खां को हिकिड़ो, जीअं कांव खाईंदा आहिनि निमूरियूं, त पोइ उहो जेको आहे पोइ निमूरियूं अची हेठि पवंदियूं आहिनि, पोइ हुनजे विठ में अचनि या कहिड़े हिसाब सां, पोइ उते जस्ट हिकिड़ी निम जो जेको आहे निमूरी उते फुटी। हाणे हीअ मौसम हुजे सावण जी, अच्छा, सावण जी मौसम में उहा निम जी निमूरी जी फुटी अची, त माना 4-5 गोंच कढिया, 4-5 गोंच कढिया वञूं, त उनजो कढिया त मूंखे ॾाढो जेको आहे अटैक थियो। मूं चयो बाबा हीअ निम आई आहे, पोइ इहा हणी छॾिजे। बाबा निमूं त थियनि ई कोन थियूं हिते, अलाए कांग किथां खणी आयो, कीअं खणी आयो, कहिड़े नमूने सां। मूं चयो बाबा बिस्मिल्लाह करे हणूं था, हीअ थियो अली जी मिण। हाणे मां त नालो रखियोमांसि अली जी निम आहे, हे हज़रत अली जी निम आहे, माना उन सां मनसूब कयोसीं त माना ख़ुदा करे जेको आहे सो इहा थी पवे। यकीन कयो, उहा अॼु ताईं निम जेको आहे जवान आहे, उनखे 40 साल थी विया आहिनि, 45 साल थी विया आहिनि, जवान फुल, ऐं मुंहिंजे अङण जे अॻियां बीठी आहे। अच्छा, ऐं सॾिबी मूं वारो जेको लफ़्ज़ हुयो अली जी निम, अली जी निम सॾिबी आहे। अच्छा, ॿहिराड़े जा माण्हू ख़ासि करे, नाले जी बरकत थी वई, हा नाले जी बरकत, पोइ उन ॿहिराड़े जा माण्हू करे अची पोइ उन निम जे हेठां हिकु उनजो अक़ीदो आहे, बाबा निम अली जी आहे, हिते जेको आहे पाण भला ख़ैरातड़ी करे तूं, 4 ॿार बि खाराए तूं, त असां वरी पंहिंजी निम हणंदासीं, त अली जी निम हणंदासीं। अहिड़े नमूने सां यकीन कयो, जिते असांजे ॻोठ में हिकिड़ी निम बि कान हुई, उहो हाणे तव्हांखे असांजे ॻोठ में रुॻो निमूं ॾिसण में ईंदव। अरे वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। निम ॾाढी सुठी आहे, उहो जेको आहे न, बीमारियूं घणियूं नथियूं थियनि, ऐं निम जा खोड़ सारा फ़ाइदा आहिनि। पाण त असां त नंढे हूंदे खां पढ़ियो आहे, द नीम ट्री, निम जा फ़ाइदा, ऐं निम ॾिठी बि आहे, निमूरियूं ॾिठियूं आहिनि, त असां जेको आहे न पंहिंजनि ज़ाती जेके असांजा जेके वण थियनि था, उहे ज़रूरु पोखणु घुरिजनि, ऐं उन्हनि सां मुहबत ज़रूरु करणु घुरिजे। अच्छा, थोरो जेको आहे जॾहिं असां नेचर ते ई ॻाल्हायूं पिया, त असां जेको आहे न सिंधू दरिया ते बि ॻाल्हाईंदासीं, ऐं पाणी जेको आहे सो अचणु शुरू थी वियो आहे, पाणी हींअर सुठो आहे, सो दरिया सां केतिरी मुहबत आहे?
असांजे सिंध में जेको सिंधी माण्हू रहे थो पियो दरिया असांजे मोहबत न कंदो त पोइ इंसानु कहिड़े कम जो आहे, सिंधी कहिड़े कम जो आहे। असांजी सिंधू दुनिया सिंधू जेको आहे सो 5000 साल क़दीम पुराणी आहे। सिंधू असांजो रहे थो जेको आहे सो कश्मीर खां थो अचे, जेको हितां थींदो सिंधू खे सभिनी खे आबाद कंदो, पोइ असां वटि 5 न त हाणे थिया आबाद थो थिए, पोइ असां वटि जेॾीमहिल हिते पहुचे थो जेॾीमहिल पाणी भरिजे थो दीदार कयूं था पिया, उन में 1000 नेमतूं आहिनि वण में, उहो पंहिंजो पाणीअ में पाणी में 1000 नेमतूं, 1000 नेमत में असांजो वरी ॿी नेमत पाणीअ जी जॾहिं अचे थो त इहो जेॾीमहिल समुंड में छोड़ थो करे त पोइ इहो जेको आहे जेॾीमहिल पलो असांजे हीउ सीज़न हले थो पले जी, त जेॾीमहिल पाण पलो मच्छी खाऊं था पिया त इन खां वधीक ॿी कहिड़ी जेका असांखे गनीमत थींदी। ऐं पाणी जॾहिं अचे थो त असांजो पाणी सिंध सॼी आबाद थी करे, असां त मां बि जॾहिं बि मां क्रॉस ॿुधायां थो तव्हांखे, मुंहिंजो ईमान मुंहिंजी तक़ाज़ा इहा आहे त मां जॾहिं बि सिंधू ते जेॾीमहिल क्रॉस कंदो आहियां त मां सिंधू खे दुआ कंदो आहियां, ख़ाजा ख़िज़र खां जेको आहे दुआ वठंदो आहियां त ख़ाजा साईं असांजी सिंधू खे आबाद शाद रख, सरसब्ज़ कर। मुंहिंजी सदाईं इहा जॾहिं बि मां गुज़रंदो आहियां हितां दरिया तां त दरिया सां मुंहिंजो एतिरो प्यारु आहे जेको मां हीअं तव्हांखे ॿुधायो। ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत। नाज़रीन, ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, ॾिसंदा रहिजो सुबुह महरान। ओके। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महराण में। ऐं मूंखे यादि आहे त हिन ई प्रोग्राम में हिते ई वेही करे हिन मंच ते असां जॾहिं पाणी न हुयो त असां पाणी बाबति यकीननि असां ॻाल्हायो आहे, ऐं जॾहिं बि जेको बि मसइलो थिए थो ॻाल्हाइण जी कोशिशि कयूं था। ऐं हिन वक़्तु जॾहिं दरिया ते नज़र पवे थी त उहो असांजो शींहं दरिया गजगोड़ कंदो जॾहिं असांखे नज़र अचे थो त यकीननि असां ॾाढा ख़ुशि थियूं था। ऐं असां सभिनीनि जी मोहबत आहे न दरिया सां, छो त पाणी आहे त ज़िंदगियूं आहिनि, असांजी ज़िंदगी त पाणी सां ई आहे न। सो अवां ब्रेक में असां पले जो ज़िक्र कयो पियो, पलो केतिरो जेको आहे सुठो लॻंदो आहे। पले जी टेस्ट ई निराली आहे, छो जो हीउ पलो थिए थो समुंड में, पोइ असांजो जेॾीमहिल पाणी अचे थो जीअं तव्हां चओ त हीउ असांजो शींहं आहे गजगोड़ करे जेॾीमहिल निकिरे थो, पोइ जेॾीमहिल असांजो आख़िर जेको 0 पॉइंट ते पहुचे थो पियो, पलो ख़ुशि थो थिए, ॾाढो ख़ुशि थो थिए त मुंहिंजे पाणी, छो जो पलो रहे कड़ाण में थो थिए न, जेॾीमहिल पाणी हुनखे मिठो थो मिले त पोइ पाणी पले जी ख़ासियत इहा आहे त हमेशह सीर में उबतो सफ़र कंदो, सीर में जेतिरी सीर तेज़ हूंदी ओतिरो तव्हांखे पलो अॻिते वधंदो। आनी पोइ तयारु थिए थी न, आनी उहा पलो जेको आहे उहा माना उहा हूंदी आहे मादा, आनी उन में पैदा थींदी जेकी मादा नर न हुजे मादा में थींदी आहे, त आनी पोइ थी पैदा थिए। तव्हां वारी ॻाल्हि त जॾहिं जेको आहे सो सीर में अचे थो समुंड खां निकिरी करे दरिया में थो अचे न, त पोइ हुनजी जेको आहे पोइ टेस्ट खे ॾिसे थो। पलो छा चइजे, मां ज़िक्र कयां त तक़रीबन 4 या 5 सालनि खां पोइ हाणे पलो आयो आहे, हिन साल पलो आयो आहे। पलो बि एतिरे क़िस्म जो आयो आहे जो ज़बरदस्त आहे, 1.5 किलो जो बि 2 किलो जो 3 किलो जो बि। मूं सॼी ज़िंदगी में 3 किलो जो पलो न ॾिठो, पर हिन सीज़न में 3 किलो जो पलो आहे, भले खणी महांगो हुजे। मुहाणा वीचारा हाणे राज़ी थी विया आहिनि, पंहिंजो दरिया बादशाह हुननि खे राज़ी कयो आहे, राज़ी कयो हुननि खे 22,000 रुपए जो बि पलो आहे। 23,000 जो वाक मूं ॾिठा आहिनि त 23 सोशल मीडिया ते हले पियो, 23,000 भला ओतिरो माण्हू अफोर्ड नथो करे पले जी टेस्ट खे ॾिसण जे लाइ, भला 1,000-1,500 2,000 रुपया वारा, जीअं हीअ सीज़नल शइ आहे न। हाणे मूं अर्ज़ु कयो त 5 सालनि खां पोइ आयो आहे पलो, त हाणे सीज़नल जेको तव्हांखे कुदरत वारी शइ ॾिनो आहे, हिकिड़ो बहितरीनु नमूने सां कुदरत ॾिनी आहे खाइण जे लाइ तव्हांखे इहो गोश्त आहे न, इहो तव्हां इन जो गोश्त खाओ, इनखे जेको आहे इंजॉय कयो, इनखे टेस्ट खे। अलमंज़र जो छा चइजे, मुंहिंजे बचपन जेको आहे अलमंज़र जे ज़ाहिर मां हिते काफ़ी वक़्तु, हाणे हुनजी मूंखे 45 साल आहे हिते हैदराबाद में, त अलमंज़र जो अलमंज़र ई हूंदो हुयो, हाणे बि आहे अल्हम्दुलिल्लाह। जेॾीमहिल पाणी अचे थो पियो त पोइ काफ़ी तव्हां आचर जे ॾींहुं ॾिसो या ख़ासि करे जुमे जे ॾींहुं ॾिसो, 2 ॾींहं या छंछर जो ॾींहुं ॾिसो, तव्हांखे इहा पुल
जामशोरे वारी बंदि नज़र ईंदी, छो जो एतिरी रश थिए थी, बिल्कुलु एॾी रश थिए थी। या थोरो मौसम सुठो थी वेंदो आहे त पोइ जेको आहे सो माण्हू अचणु शुरू थींदा आहिनि। ऐं जेको आहे सो हिकिड़े असां वटि टूरिस्ट पॉइंट आहे, ज़रूरी ईअं चई सघूं था। उहा ॿी ॻाल्हि आहे त हुन ते को चङो कमु न थी सघियो आहे अञा ताईं। असां नंढपण खां अलमंज़र जीअं ॾिठो आहे, अॼु ॾींहं ताईं उअं ई ॾिठो आहे, का तब्दीली असां कोन ॾिठी आहे, हालांकि कमु थियणु खपे। अच्छा, टूरिज़म अव्हांजो डिपार्टमेंट रही चुको आहे न, अव्हां कमु कयो आहे। असां नॉर्दर्न एरियाज़ में मिसाल वञूं था न, त नॉर्दर्न एरियाज़ में बि असांखे जेको आहे सो सुठियूं जॻहियूं मिलनि थियूं, माण्हुनि जा बिज़नेसिस आहिनि, सुठे तरीक़े सां कमु थिए थो। असां अञा ताईं ईअं छो न करे सघिया आहियूं? असां वटि मुंहिंजो दड़ो या डिफरेंट जेके बि असां वटि प्लेसिस आहिनि ख़ूबसूरत आहिनि, पर उते उन तरह कमु न थी सघियो आहे। असां वटि दरअसल उन्हारे जे हिसाब सां 2 स्पॉट आहिनि, क्लियर कजे। पहिरीं क्लियर, बल्कि 3 हाणे थियजे। पहिरीं गोरखिल जी कजे। गोरखिल ते केतिरो कमु थिए थो उहो तव्हांखे ख़बर आहे। हींअर टिक वर्थ जेको आहे सो एस्टेब्लिशमेंट करे छॾियो आहे उनखे, पैसा बि जेको आहे सो हाणे उते हाणे हिते ज़रूरत आहे सिर्फ़ु 3 पुल ठाहिनि। 3 पुलनि खां पोइ तव्हांजो गोरखिल तव्हांजो जेको आहे सो मंज़र ॾेखारींदो नॉर्दर्न एरिया, बाक़ाइदो गोरख नज़र ईंदो। बिल्कुलु। ॿियो पॉइंट आहे किंजर स्पॉट असांजो, जेको ॿार हिन सीज़न में हले थो पियो। उते जेको आहे मच्छी, ओरिजिनल मच्छी किंजर जी तव्हांखे टेस्ट ॾींदी। तव्हां उतां जी मच्छी, तव्हांजो नूरी रेस्ट हाउस आहे, उते पंहिंजो STDC वारनि जा जेको आहे हर्ट्स आहिनि, उते तव्हां वेंदव, तव्हांखे बहितरीनु नमूने सां मच्छी मिलंदी। उहा तव्हां मूंखे मच्छी उतां जा जेके रेस्टोरेंट में जेके आहिनि कुक, उहे तव्हांखे खाराईंदा। उहो स्पॉट बहितरीनु हले थो पियो। ऐं उन खां पोइ तव्हां हिन मौसम में थरपारकर हलिया वञो, उते जेको आहे सो हट्स आहिनि। ऐं उते रूपलो जो हट्स पंहिंजो उते वॾो रेस्ट हाउस आहे STDC वारनि जो। उन खां पोइ हिकिड़ो ॿियो दोस्त मुंहिंजो आहे मिस्टर रियाज़ अहमद मेमन साहिबु हमदानी, चीफ इंजीनियर थी रिटायर थिया आहिनि। उते उन पंहिंजो रेस्ट हाउस क़ाइमु कयो आहे, हिन साल उहो स्टार्ट थी वियो आहे। सो पंहिंजे प्राइवेटली बि काफ़ी दोस्त कमु कनि था पिया उते कमु, पर ज़रूरत तमामु घणी आहे। त जीअं जेके छो जो सीज़नल था थियनि न, 12 महीना पोइ वरी माण्हू उते वेठो आहे, पोइ एॾा जो एतिरो इन्वेस्ट गवर्नमेंट त करे वेंदी, प्राइवेट माण्हू नथो करे सघे उनखे इन्वेस्ट। तव्हांजा 8-10 करोड़ तव्हां यूज़ कया सिर्फ़ु 4 महीननि जे लाइ, 3 महीननि जे लाइ, त उहे जेको आहे सो उहो हली नथा कनि। टूरिज़म तमामु ज़रूरी आहे। ऐं असांजी टूरिज़म ऊन्हारे में ख़ासि करे जेको आहे, हींअर ॾिसो तव्हांजी सफ़ारी ट्रेन हली 24 अगस्त ते। कल्चर डिपार्टमेंट, टूरिज़म डिपार्टमेंट बाक़ाइदे साईं ज़ुल्फ़िकार अली शाह बाक़ाइदे कमु करे थो पियो। त सफ़ारी ट्रेन हींअर छाछर ताईं वियो, त उन खां ट्रेन वञी छाछर खां पोइ वरी तव्हांखे इंडिया जो बॉर्डर घुमायूं। उते बहितरीनु नमूने सां इंतिज़ाम हुया। उते उन्हनि खे जेके बि हितां विया टूरिस्ट, उन्हनि खे राति जी मानी, सुबुह जो नाश्तो, वरी वापसी, उहा साॻी ट्रेन खणी आई। त इंतिज़ाम त कल्चर डिपार्टमेंट, टूरिज़म डिपार्टमेंट करे थो पियो, पर हाणे उहे उन लेवल जे लाइ जेको आहे वरी पोइ अचो सियारे ते। सियारो असांजो तमामु हिते रिच आहे, छो जो आर्कियोलॉजिकल साइट्स आहिनि, या सूफ़ी पोइट्स आहिनि, या जेके सूफ़ी दरगाहूं आहिनि, सो दरगाही सिस्टम बि आहे असांजो। पोइ काफ़ी ॿाहिरि जा टूरिस्ट जेके अचनि था पिया, त कलंदर लाल शहबाज़ ते बि अचनि था, पिटाई सरकार ते, सचल साईं ते, जेके जहिड़े लेवल आहे दरगाह, त उन लेवल ते अचनि था। या आर्कियोलॉजिकल साइट्स जेके आहिनि, मोहन जो दड़ो आहे, मोहन जो दड़ो ते तव्हां चओ था कमु कोन थियो आहे, कमु तमामु घणो थियो आहे। तव्हां हींअर वञो, छो जो ऊन्हारे में त केरु वञी कोन थो सघे न। सियारे में तव्हां वेंदव, तव्हांखे अॻु में तव्हां वेंदव त जॾहिं फेडरल गवर्नमेंट में हुया इहे इदारा, त फेडरल गवर्नमेंट कमु कोन कयो हुयो। हाणे जेको तव्हां वेंदव त उहो डिपार्टमेंट जेको हींअर डिवेल्यूशन में आयो आहे, पंहिंजो हींअर एंटीक्विटीज़ डिपार्टमेंट आहे, उहो हिननि खे हलाए थो पियो। आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट साईं जेको आहे ज़ुल्फ़िकार शाह हिननि खे हलाए थो पियो बहितरीनु नमूने सां। ऐं संबारा होटल जेको आहे सो तव्हांजे टूरिस्ट पॉइंट खां बहितरीनु आहे, जेके भुटे साहिब जन ठाराई हुई, हाणे अञा ताईं हले थी पई। 4 स्टार होटल आहे। तव्हांखे उहो बाक़ी वॾनि शहरनि वारी जेको आहे फैसिलिटीज़ तव्हांखे उते मिलंदियूं। लाड़काणे में अचो तव्हां जेको आहे वरी हेॾे बड्रो जबल ते तव्हां हलिया वञो। बड्रे जबल ते तमामु सख़्तु ज़रूरत आहे। मां CM साहिब जो पंहिंजो हल्को आहे, मुराद अली शाह साहिबनि जो आहे, गुज़ारिश कंदासीं हिन TV जे थ्रू ॿुधंदा हूंदा पाण, त बड्रे जबल ते रोड ठाराइनि ऐं उते 2-3 स्पॉट ठाराइनि जेको आहे सो जेके माण्हू वञनि था पिया,
उहो बि ईअं ई चइजे त जेको आहे गोरखिल खां थोरो घटि आहे, पर हिते जीअं पाण वटि तमामु सख़्तु गर्मी थी थिए त तव्हां बटर जबल ते वेंदव त तव्हांखे बहितरीनु तव्हांखे मौसम उते तव्हांखे थधि महसूसु थींदी। ऐं मूंखे यादि आहे त मां एॾे घणो टाइम रहियो आहियां त अब्दुल्ला शाह जन जेको आहे उते हिकिड़ो ट्रेनिंग सेंटर पुलिस जो रखियो हुयो, त मां साईं मुराद अली शाह जन खे चवंदुसि त उहो ट्रेनिंग सेंटर पुलिस वारो उते बि क़ाइमु कराइनि। ऐं ॿियो ॿी हॉस्पिटल हुई हिकिड़ी TB हॉस्पिटल हुई जेकी उते रखी वई हुई, उहे अञा ताईं बिल्डिंग्स तयारु लॻी पियूं आहिनि, उनखे मेंटेन करण जी ज़रूरत आहे। रोड रस्ता ठही वञे एतिरो वॾो ख़र्चु कोन्हे को, गवर्नमेंट जे अॻियां कहिड़ो ख़र्चु आहे। काई जा आहिनि, काई उते जेको आहे बहितरीनु स्पॉट आहे, पंचतंड बाग आहे। इहे तव्हां टूरिज़म जी ॻाल्हि था कयो त इहे टूरिज़म साइट्स आहिनि असांजो, तव्हां उते वञो तव्हांखे बिल्कुलु मिलंदो, पर उते कम जी ज़रूरत आहे। ऐं उते जेको आहे सो इहो जेको मां तव्हांखे ॿुधायां थो, सेवण खां विचां रस्तो वञे थो पियो, इहो वेंदो बट जबल ते, गैस फील्ड बि उते आहे। पर हाणे उते वञण खां पोइ सहूलियतूं ज़रूरी आहिनि, तव्हांखे रेस्टोरेंट्स मिलनि, तव्हांखे खाधे पीते जूं शयूं मिलनि, जेको हितां वञे सफ़र करे माण्हू त उते ज़रूरी आहे। सो इहा गुज़ारिश गवर्नमेंट खे कंदासीं त इन्हनि स्पॉट्स खे रखनि त बहितरु थींदो ऐं टूरिज़म साइट्स वधाए, छो जो ही इंडस्ट्रीज़ आहे। छो त असां टूरिज़म जी जॾहिं बि ॻाल्हि कयूं था त इकोनॉमी खे बहितरु करण जे लाइ टूरिस्ट पॉइंट्स खे बहितरु बणाइणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे, ऐं दुनिया में ईअं थिए थो। ऐं असां वटि जेको आहे सो जेतिरो कमु थियणु घुरिजे ओतिरो कमु न थियो आहे, इन ॻाल्हि खां केरु बि इनकार नथो करे सघे। हमेशह असां इन ॻाल्हि ते किराए कयो आहे, जेका सुठी ॻाल्हि आहे, उनखे ज़रूरु करणु घुरिजे, पर जिथे 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 ज़रूरत आहे उन पॉइंट ते बि ज़रूरु ॻाल्हाइणु घुरिजे। सफ़ा कोन थियो आहे, मतिलबु ईअं न आहे। जीअं हाणे मां तव्हांखे अर्ज़ु कयो त जेको आहे सफ़ारी ट्रेन निकिती, कमु त हले थो, कमु त थिए पियो थो, पर जीअं थियणु खपे टूरिस्ट खे जेको आहे अचणु खपे, ज़ाहिर जेको अट्रैक्ट कंदो जेको आहे उहो सहूलियत फैसिलिटीज़ खे अट्रैक्ट हुननि खे मिलंदियूं त उहो अची वेंदो इन्हनि स्पॉट्स ते घुमंदो। असांजी सिंध तमामु रिच आहे टूरिस्ट स्पॉट, तव्हां जेको आहे हलिया वञो, वरी हेॾो सारो किलो आहे तव्हां वटि, रनीकोट किलो आहे, वेझो ई वेझो आहे, ऐं रोड बहितरीनु ठहियलु आहे। तव्हांखे रनीकोट खे तव्हां ॾिसो, ऐं उन में 2 किला आहिनि, शेरगढ़ आहे जेको आहे ॿियो आहे, उहो सभु किला तव्हां ॾिसी सघो था, बहितरीनु। तव्हां हलिया वञो हेॾां, वरी ख़ैरपुर मीरस हलिया वञो, ख़ैरपुर मीरस में तव्हांखे कोडी जो किलो तव्हांखे बहितरीनु नमूने सां वेल मेंटेन थियलु आहे। उन खां पोइ रियासत जा जेके टालपुर ख़ानदान जा पंहिंजा हाउसिस आहिनि, तव्हां उहे ॾिसो वञी आहिनि, पर हाणे थोरी इनखे एडवर्टाइज़ करण जी ज़रूरत आहे। हा, उमेद आहे त कुझु बहितरु वधीक कमु असां वटि थी सघे, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेतिरो असां टूरिस्ट खे ईज़ी कंदासीं, जेतिरो असां फैसिलिटेट कंदासीं, जेतिरो असां सुठो कमु कंदासीं, त उहे सभु शयूं असांजे ई फ़ाइदे जूं आहिनि। अच्छा, म्यूज़िक ते बि थोरो ॻाल्हाईंदासीं, ऐं म्यूज़िक हमेशह चयो वेंदो आहे त रूह जी ग़िज़ा आहे, म्यूज़िक हर कंहिंखे वणंदो आहे। केतिरो म्यूज़िक ॿुधो था, कहिड़ो म्यूज़िक ॿुधंदा आहियो? छो जो कल्चर डिपार्टमेंट सां मुंहिंजो वास्तो रहियो आहे ऐं सॼी ज़िंदगी तक़रीबन कल्चर डिपार्टमेंट खे ॾिनी आहे, त असांजो जेके सूफ़ी पोइट्स आहिनि जेके, उन्हनि खे तमामु घणो पसंदि कंदा आहियूं। छो जो जेके बि असांजा सिंध जा सबाझड़ा जेके आहिनि ॻाइण वारा, मोहम्मद यूसुफ खां वठी उस्ताद मंज़ूर अली खे बि मूं साम्हूं ॿुधो, उस्ताद मोहम्मद यूसुफ खे बि मां साम्हूं ॿुधो, ऐं आबदा परवीन मैडम साहिबा खे बि साम्हूं ॿुधूं पिया वेठा। हिन वक़्तु जेके बि ट्रेंड आहे जेको सभिनी खे ॿुधूं था, वाक़ई मूसीक़ी जेको आहे ॾाढी वणंदी आहे, दिलि खे वणंदी आहे, भाईंदी आहे। उहो इंसानु न आहे जेके मूसीक़ी न वणे, उहो रूह जी ग़िज़ा तव्हां चयो न, मूसीक़ी आहे रूह जी ग़िज़ा। जिस्मानी ग़िज़ा खे त तव्हां जिस्मानी ग़िज़ा मानी टिकी खारायोसि था, फ्रूट खारायोसि था, उहो तयारु थी वञे। रूह खे तव्हां छा ॾींदा, हिकिड़ो रूह जी ग़िज़ा मूसीक़ी, ॿियो तव्हांजो जे तव्हां इस्लामी तरीक़े सां त आहियूं न सभई, ॿियो रूह असांजो उहो आहे, माण्हू पाण खे सेटिस्फाई करे। जी जी जी, सही पिया चओ, बिल्कुलु बिल्कुलु सही। अच्छा, ईअं थींदो आहे त कॾहिं कॾहिं फॉर एग्ज़ाम्पल इंसानु आहे, घणो कमु कयो आहे, हाणे थोरो पंहिंजो पाण खे रेस्ट ॾिजे, को सुठो म्यूज़िक ॿुधिजे, फैमिली सां टाइम स्पेंड कजे। यकीन कयो, मां सच थो तव्हां सां ॻाल्हि कयां, 90s वारा जेके इंडियन जेके गाना हुआ, 90s में जेके इंडियन गाना हुया, उहे तमामु बहितरीनु हुया ऐं मयारी हुया, उहे ॿुधंदा हुआसीं, ॾाढो मज़ो ईंदो। ब्लैक एंड वाइट न, इहो तव्हां वीडियोज़ ते न हलिया वञो, तव्हां जेको आहे तव्हां म्यूज़िक जी ॻाल्हि था कयो त तव्हां जेको आहे ऑडियो ते हलिया वञो। ऑडियो ते जेको आहे तव्हांजो लता मंगेशकर खां जेको आहे रफ़ी तमामु अॻिते हलियो वियो,
पर ॿिया जेके सिंगर्स हुया उन्हनि जी शाइरी तव्हां ॿुधो लाजवाब शाइरी, हाणे त शाइरी कान्हे का, बिल्कुलु तव्हां उहा शाइरी ॿुधी करे ज़ाहिर आहे तव्हां शाइरी ॿुधंदव तव्हांखे इश्क पैदा थींदो न, तव्हांजो जेको इश्क जेको अंदरि में लिकियलु आहे शाइरी ॿुधी करे पोइ ॿाहिरि ईंदो, पोइ तव्हांखे प्यारु थींदो, हर ॻाल्हि थींदो। त उहे 90s वारा जेके दौर हुयो उहे तमामु बहितरीनु, ऐं उन वक़्त जा वरी सिंधी में अचिजे उस्ताद मोहम्मद यूसुफ लाजवाब मूंखे ॾाढो वणंदो, ॾाढो वणंदो आहे, अञा ताईं वणंदो आहे। ऐं उन खां पोइ हाणे वरी असांजा ॿ सिंगर आहिनि जेके मूंखे वणनि था पिया, शौकत अली तमामु सुठो थो ॻाए पियो, पंहिंजो इरान जो आहे, ऐं ज़वार हींअर तमामु बहितरीनु निकितो आहे, रजीब फ़क़ीर आहे, इहे बाक़ाइदा ट्रेंड थियल आहिनि, काफ़ी आहिनि, ईअं त हाणे सभिनी जा नाला खणजनि, या असांजो जेको आहे मुमताज़ लाशारी साहिबु आहे उहो अजीब आहे, ज़बरदस्त ॻाईंदो आहे, ऐं फैक्ट ज़बरदस्त ॻाल्हायो आहे, मां लाशारी साहिब खे ॿुधंदो आहियां, बसि इहे आहिनि, इहे ज़बरदस्त तमामु सुठो। अची करे कीअं लॻो ऐं छा चवणु चाहींदो आख़िर में? मुंहिंजो घरु आहे मेहरान टीवी, तव्हांजा थोराइता आहियूं, तव्हां मूंखे हिते घुराईंदा आहियो ऐं मूंखां जेको सवाल कंदा आहियो, त आख़िर में इहो ई आहे त पहिरीं त एजुकेशन जे हवाले सां पंहिंजे बचड़नि खे पढ़ायो, ख़्यालु कयो पंहिंजे बचड़नि जो, उन खां पोइ ॿियो मुंहिंजो पैगाम इहो आहे त महिरबानी करे सिंध खे संवारियो ऐं ट्री प्लांटेशन कयो। ज़बरदस्त सुठो मैसेज, बसि ॿ मैसेज आहिनि, तमामु सुठो मैसेज, ॾाढो सुठो मैसेज तव्हां असांजे व्यूवर्स ताईं पहुचायो आहे। प्लांटेशन करणु नाज़रीन ॾाढी ज़रूरी आहे हिन टाइम में, हिकिड़ो ई वणु पोखियूं, उनजी सही केयर कयूं, प्रॉपर जेको आहे उनजी केयर कजे, ऐं उहो जेको आहे सो असां पंहिंजो पाण छा कॉन्ट्रीब्यूट करे रहिया आहियूं उन ते थोरी नज़र ज़रूरु विझिजे। ऐं वक़्त जो घणे बिल्कुलु वधीक इजाज़त ॾियनि कोन थियूं, मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव ऐं मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान खे इजाज़त ॾींदव, पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अलाह निगहबान। 1.5 कलाक पूरो थी वियो।